अस्सलामुअलैकुम नाज़रीन, गुड वेरी मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ऐं जीअं त हिकिड़ी ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति थी वई आहे ऐं सभिनी खे मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार मुबशिर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वेरी गुड मॉर्निंग टू यू टू। वेरी गुड मॉर्निंग यू टू मैडम। बिल्कुलु ठीकु अल्हम्दुलिल्लाह। तव्हां हाल अहवाल ॾियो, तव्हांजी सुबुह अॼु कीअं रही भला? ज़बरदस्त सुबुह रही, ॾाढी फ्रेश रही। ऐं हींअर ईंदे ईंदे काफ़ी जेको आहे सो आइडियाज़ ज़हन में पे अचनि पिया। ऐं जीअं त ज़ाहिर आहे हर ॾींहं जी शुरूआति थींदी आहे त हर इंसान खे पंहिंजो थोरो जीअं न नो हाउ रखणु घुरिजे त अॼु जी तारीख़ जे हवाले सां कहिड़ी तारीख़ आहे ऐं छा इन तारीख़ सां वाबस्ता कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, तारीख़ में छा थी चुको आहे या डेट वाइज़ जेको आहे माण्हू अप टू डेट रहे त बहितर आहे। ईअं ई मुंहिंजी आदत आहे, मां हर रोज़ सुबुह जो ॾिसंदी आहियां ऐं थोरो गूगल कंदी आहियां त अॼु कहिड़ी तारीख़ आहे, अॼु जे ॾींहं ते छा थियो आहे। अगरि का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जेका मूंखे ख़बर हुजणु घुरिजे मां अव्हां सां शेयर कयां त मूंखे ख़बर पई त जेको 9 जून आहे अॼोके ॾींहं जी तारीख़ जेका इंटरनेशनली आर्काइव डे जे हवाले सां सेलिब्रेट कयो वञे थो। आर्काइव न सिर्फ़ु कागज़नि जो हिकिड़ो असासो आहे पर असांजी तारीख़ आहे। कंहिं बि क़ौम खे अॻिते वधण जे लाइ उनजी कामयाबी, उनजी जदोजहद, उन जूं जंगूं, उन जूं जेके तारीख़ आहे, उन जो विरसो आहे, उन जी सकाफ़त आहे, उन खे प्रिज़र्व करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे त ईंदड़ नस्लूं जेके आहिनि उन मां काफ़ी कुझु हासिलु करे सघनि थियूं, ॼाण हासिलु करे सघे थी ऐं उन जे लाइ हिकिड़ो पंहिंजो रिकॉर्ड रखणु आहे। इहो हर क़ौम जे लाइ ज़रूरी आहे त उहो जेको हुकूमती सतह ते उन सां जेके बि तारीख़ी तस्वीरूं अची वियूं, तारीख़ी ऑडियोज़, वीडियोज़ या वरी जेको बि रिकॉर्ड आहे उहो उन क़ौम जो प्रिज़र्व कयो वेंदो आहे, जंहिंखां उहा अव्हांजी तारीख़, अव्हांजी सकाफ़त, अव्हांजी ट्रेडिशन्स सॼी उमिरि ताईं, ता हयात ताईं ऐं वधीक घणे वक़्त ताईं प्रिज़र्व रहनि थियूं। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। अॼोको ॾींहुं बुनियादी तौर ते इंटरनेशनल आर्काइव डे मल्हायो वेंदो आहे। इंटरनेशनल काउंसिल ऑफ आर्काइव जे क़याम जे हवाले सां, उनखे यादि करण जे हवाले सां इहो ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो आहे। का बि क़ौम हुजे, यकीनन जेकॾहिं उहा पंहिंजे तारीख़ सां जुड़ियल न आहे, पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे रिकॉर्ड सां जुड़ियल न आहे त पोइ उन क़ौम जो मौजूदु हुजणु सवालिया निशान हूंदो आहे त हे क़ौम कंहिं तरीक़े सां सर्वाइव करे रही आहे। जेकॾहिं का बि क़ौम अॻिते वधणु थी चाहे, का बि क़ौम तरक़ी करणु थी चाहे त ज़रूरी इहा शइ हूंदी आहे त उनखे पंहिंजी तारीख़ जी दुरुस्तगी जी मालूमात हुजे, पंहिंजी तारीख़ जी सॼी मालूमात हुन वटि मौजूदु महफ़ूज़ हुजे। इन ई तरीक़े सां खोड़ सारियूं क़ौमूं, रियासतूं, मुल्क कोशिशि कंदा आहिनि त हुकूमती सतह ते बि अहिड़ा इदारा क़ाइमु कया वञनि ताकि आर्काइव जे ज़रिए इहे सभु शयूं पंहिंजे क़ौमी विरसे खे, पंहिंजी तारीख़ खे महफ़ूज़ कयो वञे। ऐं ईअं ई सिंध में, पाकिस्तान में खोड़ सारा सरकारी सतह ते बि आर्काइव इदारा ठहियल आहिनि। इंटरनेशनली सतह ते बि जेकॾहिं असां यूनाइटेड नेशन जी ॻाल्हि कयूं, उन्हनि जा बि अलॻि आर्काइव इदारा ठहियल आहिनि जेके बाक़ाइदा दुनियावी सतह ते, मुल्की सतह ते हर शइ जो रिकॉर्ड ऐं क़ौमी विरसो महफ़ूज़ करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जेको सिंध जो आर्काइव डिपार्टमेंट आहे उन हिसाब सां उनजो हेड ऑफिस कराची में आहे। तमामु बहितरीन नमूने डिपार्टमेंट कमु करे रहियो आहे अंडर द सुपरविजन ऑफ मिनिस्टर ज़ुल्फ़िकार अली शाह साहब। ऐं उहे ॾाढो हर मुमकिन कोशिशि कंदा आहिनि त जेका बि तारीख़ी असांजो असासो आहे उनखे महफ़ूज़ कयो वञे। ऐं इहा ॾाढी सुठी हिकिड़ी तजवीज़ आहे जेका मां चाहींदसि त पंहिंजी यूनिवर्सिटीज़ खे, स्कूल्स ऐं कॉलेजिस जे जेके बि इदारा आहिनि उन्हनि ताईं पहुचायां त अगरि असां पंहिंजनि ॿारनि जा एजुकेशनल ट्रिप्स करायूं स्कूल में, उन पंहिंजे ॿारनि खे एजुकेशनल ट्रिप्स करायूं, ख़ासि तौर ते अॼोके ॾींहं ते आहे त जून जो ॾींहुं, जून जे ॾींहं ते, जून में अक्सर वेकेशन्स हूंदियूं आहिनि पर असां इहो अॻु में या पोइ बि करे सघूं था त इन सां जेके असांजा नौजवान ॿारड़ा आहिनि उन्हनि खे पंहिंजी क़ौम जी, पंहिंजे ई मुल्क जी तारीख़ ऐं पंहिंजी जेको आहे सो सकाफ़त ऐं काफ़ी शयुनि जी ॼाण मिली सघे। बिल्कुलु ईअं ई आहे। माज़ी जे ज़माने में जेकॾहिं असां ॾिसूं त ख़ासि करे स्कूलनि में इहो रुझान इलाही ज़्यादा हूंदो हुयो। जॾहिं बि को सालाना पिकनिक या मंथली बेसिस जेको ट्रिप प्लान कयो वेंदो उहो ईअं ई को म्यूज़ियम वग़ैरह या आर्काइव इदारनि ॾे वठी वञिणो हूंदो हुयो ताकि ॿार पंहिंजे सकाफ़ती विरसे सां गॾु तालुक़ु जोड़े सघनि ऐं बाक़ाइदा कुझु सिखी सघनि। लेकिन हींअर जीअं ज़मानो तब्दील थी वियो आहे नाज़रीन, इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त जेके स्कूल उहे जेकॾहिं पिकनिक कंदा आहिनि त उहे स्विमिंग पूल या पार्क थी वियूं या एजुकेशनल ट्रिप्स जो हिकिड़ो ट्रेंड ई ख़तम थी वियो आहे। मूंखे यादि आहे मुबशिर असां जॾहिं स्कूल में हूंदा हुआसीं त असांखे PF म्यूज़ियम सॼो विज़िट करायो वेंदो हो।
कुझु विजिट्स त असांजूं अहिड़ियूं हुयूं जेके एयरपोर्ट इंटरनेशनल एयरपोर्ट जेका आहे असांजी कराचीअ जी उनजो इनसाइड टूअर करायो वियो। हाणे स्कूल में जेके वेंदड़ ॿार आहिनि 5हीं 6हीं 7हीं क्लास जा, ज़ाहिर आहे हर कंहिंखे त एॾो एक्सपोजर कोन मिले थो त उहो दुनिया घुमे थो ऐं एयरपोर्ट वञे थो, पर एयरपोर्ट में कुझु पासा अहिड़ा हूंदा आहिनि जिते पब्लिक नथी वञी सघे, पर हिकिड़ी एजुकेशन आहे न तव्हां ॿार खे, ऐं बजाए हिन जे तव्हां हुनखे को हिकिड़ो सब्जेक्ट ॾियो त बाबा हे कमु थींदो आहे, असांजी तारीख़ में हे कमु थियो आहे, हेतिरियूं जंगूं असां विड़ियूं आहिनि ऐं खटियूं आहिनि, हुनखे जो रटो हणाइनि त बहितर आहे त तव्हां उते वञी उन्हनि ॿारनि खे एजुकेशनल ट्रिप्स करायो, उहो उन्हनि खे यादि रहंदो आहे। ईअं ई आहे, ऐं जेतिरो इंसान वञी करे बाक़ाइदा ईअं ट्रिप्स जे ज़रिए सिखंदो आहे उहो असां किताबूं खोले भले केतिरो बि रटो लॻाए छॾूं असां हुन सां न सिखी सघंदा आहियूं। इन तरीक़े सां असां बि जॾहिं पंहिंजे स्कूल लाइफ में पढ़ंदा हुआसीं त असांखे स्कूल वारा मूंखे चङी तरह यादि आहे, भंबोर वठी वेंदा हुया, मछली वठी वेंदा हुया स्पेशली तौर ते, ऐं बाक़ाइदा उते असांजे ट्रिप में जेको आहे अहिड़ा माण्हू बि अटैच हूंदा हुया सरकारी तरफ़ां या वरी उतां जे मक़ामी म्यूज़ियम जे तरफ़ां जेके सभिनी ॿारनि खे वफ़द जी सूरत में विज़िट कराईंदा हुया। ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो मुंहिंजो दड़ो आहे उहो ॿारनि खे विज़िट कराइणु घुरिजे। असां ॿई मुंहिंजे दड़े जे भर जे ॻोठ जा अवां जे अॻियां वेठा आहियूं, इन करे असांखे ख़बर आहे, असां त घुमियल आहियूं, पर ॿिया माण्हू जेके नथा घुमी सघनि जिन जे ॿारनि खे ख़बर नाहे, असांजी मकली आहे, रनीकोट आहे, मुंहिंजो दड़ो आहे, काफ़ी अहिड़ा जेके नवकोट किलो आहे, कोटली जी किलो आहे, इहे सभु उहे आहिनि जेका सिंध जी सकाफ़त सां इहे शयूं जुड़ियल आहिनि। वरी ख़ासि तौर जेकॾहिं असां हिकिड़ी फ़िक्र जी ॻाल्हि कयूं त असां हर साल पंहिंजी सकाफ़त डे मल्हाईंदा आहियूं, योम सकाफ़त जी तोहफ़ी अजरत डे जे हवाले सां असांखे इन्हनि शयुनि खे बि इंट्रोड्यूस कराइणु घुरिजे ऐं इन्हनि शयुनि जो बि बाक़ाइदा हेरिटेज आहे ऐं कल्चरल हिकिड़ो एस्पेक्ट आहे ऐं आर्काइव जे हवाले सां काफ़ी कम बि हली रहियो आहे, पर ॿारनि खे केतिरो इन पासे रुझान ॾियारणो आहे, इहा ॼाण ॾियणी आहे, इहो पेरेंट्स ते, असां ते ऐं असांजा जेके एजुकेशनल इंस्टीट्यूट्स आहिनि, इदारा आहिनि, उन्हनि ते डिपेंड करे थो। ऐं ईंदड़ वक़्त में उमेद आहे त जेको आहे सो इन ते बि कमु थींदो, ऐं जीअं त अॼोके ॾींहं जे हवाले सां आर्काइव डे हुयो, इंटरनेशनल आर्काइव डे मल्हायो वेंदो आहे, त इन करे असां सोचियोसीं त इहा ख़ासि ॼाण अव्हां सां गॾु शेयर कयो। अव्हां बाक़ पंहिंजे बारे में ॿुधायो, अव्हां जो त आर्काइव सां हिकिड़ो कनेक्शन बि आहे सिलसिलो, त को ट्रिप्स वग़ैरह ईंदा आहिनि, को यादगार अहिड़ो ट्रिप्स जेको तव्हांखे यादि हुजे या जेको तव्हां कयो हुजे ऐं तव्हांखे? मां पंहिंजे जेको आहे सो जॾहिं स्कूल में हूंदी हुयसि, अच्छा ॻोठ त असांजो हुयो त मुंहिंजे दड़े जे भरिसां हींअर बि आहे, त उते त असां ईअं ई हर दफ़े जॾहिं बि ॻोठ वञिणो हूंदो ईदुनि ते शादियुनि ते त ॿारनि खे वठी वेंदा आहियूं, त मुंहिंजो दड़ो त असां थॉरली विज़िट करे वरितो आहे। उन खां अलावा काफ़ी ॿिया ट्रिप्स आहिनि। मूंखे यादि आहे असां हिते चौकंडीअ जो कब्रिस्तान आहे कराचीअ में, उन खां अलावा मकली आहे, ऐं ठटे में जेको आहे काफ़ी अहिड़ियूं प्लेसिस आहिनि, असां स्कूल जी तरफ़ां विया हुआसीं, ऐं उहो ट्रिप अञा ताईं मूंखे यादि आहे, ऐं उन्हनि शयुनि जा नाला, उन्हनि जायुनि जा नाला बि इन करे यादि आहिनि छो त असां उतां ट्रिप करे आया आहियूं। त उन दौर में त ज़ाहिर हाणे त घणी नॉलेज अची वई आहे, पर अगरि तव्हां प्राइमरी कंहिं ॿार जो या सेकेंडरी स्कूल जे ॿार खां पुछो त उन्हनि खे त नाला बि यादि न ईंदा हूंदा त ठटे में कहिड़ियूं जायूं आहिनि विज़िट करण जे लाइ, सिंध में कहिड़ियूं आहिनि, थोरली इंसान खे कहिड़ियूं कहिड़ियूं खोड़ सारी जेका यूथ अॼु जी जेंसी आहे उनखे तुंहिंजा बि शायदि मुश्किल ख़बर हुजे, जेको ठठो इलाइक़ो बि आहे या भंबोर बि नाले सां जेको आहे उहो रखे थो, पंहिंजो वजूद रखे थो। हाणे माण्हुनि खे इहा ख़बर आहे त ग्रेट वॉल ऑफ चाइना चाइना में आहे, ऐं सभिनि मां वॾी आहे, ऐं फर्स्ट नंबर ते ग्रेट वॉल आहे, पर सेकंड नंबर ते जेका ग्रेट वॉल आहे सिंध में आहे, ग्रेट वॉल ऑफ सिंध जे नाले सां, ग्रेट वॉल ऑफ सिंध जे नाले सां हुनखे रनीकोट चयो वेंदो आहे। त इहे जेकी नॉलेज आहे या ज़ाहिर माण्हू जॾहिं विज़िट कंदो, एजुकेशनल ट्रिप्स थींदा ऐं पंहिंजे आर्काइव पंहिंजे हेरिटेज सां ॿारनि खे हिकिड़ो कनेक्शन डेवलप थींदो त पोइ ख़बर पवंदी। हा, हिकिड़ी शइ इलाही भली थी रही आहे जेका सकाफ़त खाते पारां शुरू कई वई आहे, जेका सफ़ारी ट्रेन ऐं ट्रेन जो सिलसिलो आहे। कराची खां मोइंजोदड़ो स्पेशल ट्रेन हलाई वई आहे नाज़रीन, ऐं हाणे कल्ह ई हिकिड़ो ॿियो इफ़्तिताह थियो आहे, सखर खां रोड़ी जे लाइ जमानू ट्रेन जो इफ़्तिताह कयो वियो आहे, जंहिंमें बाक़ाइदा माना सखर ऐं रोड़ीअ जा जेके हेरिटेज शयूं आहिनि उहे घुमण जे लाइ तव्हां विज़िट करे था सघो। इहो बि हिकिड़ो सुठो तरीक़ेकार आहे। मुंहिंजे ख़्याल सां इन तरफ़ बि अचणु घुरिजे, जेके रनीकोट किला वग़ैरह ठहियल आहिनि असांजा, इन्हनि पासे बि को ट्रैक हिकिड़ो ठाहिजे रेलवे स्टेशन जो, ताकी इन पासे बि हिकिड़ो बहितर अंदाज़ जेको आहे इहो सिलसिलो थी सघे। अच्छा, ऐं न सिर्फ़ु आर्काइव जो, इहो
आहे ड्यूटी त जी। उहे अहिड़ियूं वर्क प्लेसिस ऐं असांजा जेके हेरिटेज साइट्स आहिनि उन्हनि खे जेको आहे सो अञा निगरानीअ में आणनि। पर इन खां अलावा जेका असांजी हिस्ट्री आहे कागज़ी तौर ते पुराणियूं अख़बारूं पाकिस्तान जी हिस्ट्रीअ खां वठी कॾहिं खां पहिरीं अख़बार कहिड़ी छपी हुई ऐं उहा कीअं हुई ऐं उन ते कहिड़ियूं कहिड़ियूं ख़बरूं ईंदियूं हुयूं, त इहे उहे नॉलेज आहिनि जेके पाकिस्तान जी हिस्ट्री आहे, असांजे मुल्क जी, असांजे क़ौम जी, ऐं हर ॿार खे ॼाण हुजण या बेसिक इंफॉर्मेशन आहे सिंध जे आर्काइव डिपार्टमेंट में तव्हां अहिड़ी कहिड़ी शइ ॾिठी आहे जेका हिस्टोरिकल मौजूदु हुजे, जेके जंहिंखां तव्हां इंस्पायर थिया हुजो कि यार ही बि हिते मौजूदु आहे? कहिड़ी सॉरी अहिड़ी कहिड़ी शइ सिंध जो जेको आर्काइव डिपार्टमेंट आहे असांजे नाज़रीन खे ॿुधायो तव्हां का अहिड़ी शइ ॾिठी हुजे जेका इलाही ज़्यादा सिंध आर्काइव डिपार्टमेंट में म्यूज़ियम आहे। जॾहिं हुनजो विज़िट पे कयोसीं त मां हुननि जा फर्स्ट एवर मुंहिंजे ख़्याल में जेके लेटर्स हुया उहे मां ॾिठा हुया जिन पनो बि ॻरी वियो हो, पर उन्हनि उनखे बि ख़ूबसूरत तरीक़े सां प्रिज़र्व करे ऐं हींअर रखियो आहे। सो एनीवन कैन गो एंड विज़िट द म्यूज़ियम एट आर्काइव डिपार्टमेंट इन कराची। पर हिन ॻाल्हि ते हिकिड़ी ब्रेक वठूं था, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां पोइ वरी आदत रहंदी। नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त क़िस्म जी शुरूआत सुबुह सां मॉर्निंग विद आवाज़ सभिनी खे जिन माण्हुनि हींअर असांखे जॉइन कयो उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर भली ॻाल्हि ऐं ख़ासि टॉपिक ऐं ख़ासि ख़बर जी तरफ़ हलूं था जेको आहे त गिलगित बल्तिस्तान में थिया ऐं उन्हनि जा कुझु नतीजा ख़बर पिया। हाणे उहे जेको फाइनल आहिनि लेकिन अञा ऑन गोइंग प्रोसेस आहे नाहे, छा अपडेट आहे मुबशिर छा चवणु? बिल्कुलु नाज़रीन, गिलगित बल्तिस्तान जा जनरल इलेक्शन मुकमल थी चुका आहिनि। हीअं 21 सीटनि जा गैर सरकारी ऐं गैर रस्मी नतीजा आवाज़ खे बि वटि पहुता, जिन में अहम ख़बर इहा आहे त पीपल्स पार्टी तक़रीबन मैदान माणे वरितो आहे ऐं तक़रीबन 10 सीटूं पीपल्स पार्टी गैर सरकारी गैर रस्मी नतीजनि खटे वरितियूं आहिनि। उतां जा उम्मीदवार 10 सीटूं ॿुआड़े विया आहिनि ऐं उन गॾु नून लीग जेका आहे उहा 6 सीटनि सां गॾु सेकेंड नंबर ते आहे, जॾहिं त थर्ड नंबर ते आज़ाद उम्मीदवार मौजूदु आहिनि जिन वटि 5 सीटूं मौजूदु आहिनि। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन खां पोइ हुकूमत ठाहिण जे लाइ सादा अक्सरियत खपे, उहा 17 सीटनि जी खपे। हाणे जंहिं पार्टीअ वटि या त 17 सीटूं मौजूदु हूंदियूं या वरी असां गॾु इतिहाद करे हिकु ॿ ॿियूं पार्टियूं या आज़ाद उम्मीदवार मिलाए थी छॾे पोइ उहा पार्टी जेका आहे उहा हुकूमत ठाहींदी। त हींअर ताईं पीपल्स पार्टी मज़बूत थी रही आहे छो जो हुन वटि 10 सीटूं मौजूदु आहिनि। बिल्कुलु, ऐं मूंखे लॻे थो त जेके भुट्टो साहब ऐं फर्स्ट लेडी आसिफा भुट्टो साहिबा वयूं ऐं उन्हनि जी ख़िताब कयो, उन्हनि जी स्पीचिस, उन्हनि जी इंट्रोडक्शन अवाम ते काफ़ी असरु कयो आहे ऐं उमेदु आहे त गिलगित बल्तिस्तान जे हक़ में जेकर बि कम कया वेंदा थी वेंदी फ़ैसिला उन जे हक़ में हूंदा। इहो ई आहे पीपल्स पार्टी जो गिलसान हिकिड़ो सुठो असर रसूख आहे, माण्हू इलाही ज़्यादा लाइक कंदा आहिनि। उनजी हिकिड़ी वजह आहे त गिलगित बल्तिस्तान खे जेका सूबे जी हैसियत मिली आहे उहा बि पीपल्स जेका पहिरीं गवर्नमेंट 2008 में आई हुई उन में सदर आसिफ अली ज़रदारी स्पेशल जेको आहे उहो ऑर्डर जारी कंदे गिलगित बल्तिस्तान खे सूबे जी हैसियत हुई। इन खां पहिरियां असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त 2008 खां पहिरियां गिलगित बल्तिस्तान खे स्पेशली सूबे जी हैसियत हासिल न हुई, ख़ासि तौर ते हुननि जे लाइ को फंड्स वग़ैरह उतां जा तरक़ियाती कम वग़ैरह कया वेंदा हुया। लेकिन हाणे हिन दफ़ो ॻाल्हि रिपोर्टनि जे तहत पहुती आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि तक़रीर दौरान इहो चयो त जेके अरिड़हीं आइनी तरीक़नि में सूबनि खे जेके अख़्तियार मिलनि था पिया उहे अख़्तियार असां हाणे गिलगित बल्तिस्तान खे बि ॾींदासीं। यानी कि सूबो त 2008 में ठही वियो हो लेकिन उन खां पोइ जेके अख़्तियारात हुया जेके शयूं उहे अञा ताईं हुननि ताईं न पहुची सघियूं छो जो उन खां पोइ वरी पीपल जी हुकूमत खां पोइ नून लीग जी हुकूमत आई, वरी नून लीग खां पोइ PTI जी हुकूमत। इन तरीक़े सां इहे शयूं थोरो मज़ीद वीक थींदी वयूं ऐं पोइ थींदी वयूं ऐं हिन इलेक्शन ज़्यादातर इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे हिकिड़ी जेका अनहोदी ॻाल्हि हिनखे तव्हां चयो तौर ते इहो हूंदो आहे
जंहिंजी बि गवर्नमेंट वफ़ाक़ में हूंदी आहे पाकिस्तान जे अंदरि ऑटोमेटिकली गिलगित बल्तिस्तान जे अंदरि खटंदी आहे। लेकिन हिन दफ़ो जेका वफ़ाक़ जे अंदरि हटा बुनियादी तौर ते नून लीग बि आहे, पीपल्स पार्टी जी हुननि सां गॾु हिमायत शामिल आहे, लेकिन हुन जे बावजूद पीपल्स पार्टी जेको आहे गिलगित बल्तिस्तान में फतेह माणे वरिती आहे ऐं वधीक नंबर्स वधीक सीटूं जेके आहिनि पीपल्स पार्टी विन करे वरितियूं आहिनि ऐं इहा हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे ऐं पॉज़िटिव साइन आहे त ईंदड़ वक़्त में गिलगित बल्तिस्तान खे बि जेको आहे डेवलप कयो, जीअं ई तरक़ियाती कम, विमेन एम्पावरमेंट थी वई, एजुकेशन थी वियो, हेल्थ जो हिकिड़ो पंहिंजो पासो थी वियो, त इहे सभई कम हाणे गिलगित बल्तिस्तान में बि जेकोने थी सघनि था ऐं अॻिते तरक़ियाती कम करे सघजनि। बिल्कुलु ईअं ई आहे। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हींअर हिकु गिलगित बल्तिस्तान जो 1 आहे, हल्को 4, 5, 7, 9, 10, 11, 12, 19 ऐं 12 इहे जेके हल्का आहिनि हिते पीपल्स पार्टी सोल थी आहे। ऐं इन हवाले सां वरी बिलावल भुट्टो ज़रदारी कल्ह ट्वीट बि कयो, पंहिंजे धियारनि खे मुबारकबाद ॾिनी ऐं हुननि पंहिंजे ट्वीट में लिखियो त गिलगित बल्तिस्तान में तीरनि जी बरसाति थी रही आहे, त इन खां थोरो माण्हू परेशान बि थी हिकिड़ा तीर हुआ जेके बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी तकरीर जे दौरान मुखालिफ़ीन ताईं पहुचाया ऐं तव्हांखे असां हिन खां पहिरियां बि ॿुधायो हिकिड़ी आम डिस्कशन गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन जे दौरान पूरे पाकिस्तान से शुरू थी त गिलगित जा माण्हू छा था चाहिनि, उहे गिलगित बल्तिस्तान लाहौर बणाइण था चाहिनि या कराची बणाइण था चाहिनि। ऐं हाणे मुंहिंजो हिकु फ़ैसिलो अची वियो आहे जेका इहा डिबेट, पर गिलगित बल्तिस्तान जी पहिरीं सुञाणप आहे, न उहो लाहौर आहे न उहो कराची आहे, उहो हिकिड़ो ख़ूबसूरत जन्नत जहिड़ी हिकिड़ी सरज़मीन आहे ऐं उनखे उन हिसाब सां ई अॻिते पंहिंजी सुञाणप क़ाइमु बि रखणु घुरिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके पंहिंजूं ख़ूबसूरती ऐं टूरिज़म जे हवाले सां जेको उतां जूं प्लेसिस आहिनि उनखे असां वधीक डेवलप करे सघूं था। ईंदड़ वक़्त में फ्यूचर में पाकिस्तान में सियारो जेको आहे ट्रेंड अञा वधीक थी वञे, टूरिज़म वधाए ऐं उन में असांजा ख़ूबसूरत इलाइक़ा जेके आहिनि उहे वर्ल्ड वाइड ऑलरेडी पंहिंजी जाइ ते ऐं नालो करे वेठा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं इंटरनेशनली माण्हू बि किथे वञे थो ऐं हिल स्टेशन विज़िट करे थो त उहो ॿुधायो त उन्हनि जा रिव्यूज़ आहिनि त हिल स्टेशन पाकिस्तान खां बहितर ॿियो किथे बि न आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन, गिलगिस्तान सयाहत जे हवाले सां इलाही ज़्यादा ख़ूबसूरत जेको आहे सूबो आहे ऐं पाकिस्तान जो सिंगापुर हुनखे त ग़लति न हूंदो, जेका हुते हरियाली आहे, पहाड़ आहिनि, त माण्हू बाक़ाइदा करे रश कंदा आहिनि। त पाकिस्तान में बि जेको आहे असां वटि अहिड़ा का मौजूदु आहिनि त असां तव्हांखे लास्ट टाइम बि जॾहिं इलेक्शन खां हिकु ॾींहुं पहिरियां असां हिन जे मथां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त असां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे रिकमेंड बि कयो त तव्हां ज़रूरु ॾींहंनि में इलेक्शन मुकमल थियण खां पोइ ज़रूरु रुख़ कजो। वरी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त स्कर्दू जे मक़ाम ते हिकिड़ो अहिड़ो प्लेस आहे जेको पहाड़ बिल्कुलु टॉप ते कोल्ड डेज़र्ट मौजूदु आहे, यानी रेगिस्तान जॾहिं बि ॾिसंदा आहिनि त उहो रेगिस्तान गरम हूंदो आहे। तव्हां थर पार्क जो रेगिस्तान ॾिसी वठो या सऊदीअ जे इलाइक़नि में हलिया वञो त तव्हांखे हुते गरम तपियल रेगिस्तान ईंदा, लेकिन पाकिस्तान जे अंदरि जेको अहिड़ो वाइड रेगिस्तान मौजूदु आहे जेको कोल्ड आहे, उहो पहाड़ी जे बिल्कुलु चोटीअ ते मौजूदु आहे जेको कंहिं अजूबे खां घटि न आहे। इहा बि ॻाल्हि आहे, कुदरत जा करिश्मा आहिनि ऐं ख़ूबसूरत सरज़मीन जेका पाकिस्तान मिली आहे। असां पाण लकी आहियूं। सभ खां पहिरियां त मुबशिर असां जेके मौसम आहिनि, अगरि चारई मौसम के मुल्क आहिनि त इहा बि वॾी गनीमत आहे। असां वटि अहिड़ा दुनिया में मुल्क आहिनि जिन में 12 महीना सॼो साल सिर्फ़ु बर्फ़ थी रहे, त उते उतां जी एग्रीकल्चरल एस्पेक्ट्स यूज़ पाण डैमेज थियनि थियूं। काफ़ी मौसम उते ग्रीनरी माण्हुनि खे ॾिसणु कान्हे, उते एॾी सख़्तु थधि आहे ऐं बर्फ़ आहे जो माण्हू बेज़ार थी वञे थो। असां वटि त अलाह जो शुक्र आहे हर क़िस्म जा मौसम आहिनि, हर क़िस्म जा मुल्क जायूं आहिनि। असां चाहियूं त असां थर डेज़र्ट घुमूं, असां चाहियूं त असां कोल्ड डेज़र्ट घुमूं, सो हर क़िस्म जी वैरायटी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। इलेक्शन जे हवाले सां मां अपडेट हलूं त हल्का 1 में पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमजद हुसैन 1594 वोटनि खां खटियो आहे। उन खां पोइ हल्का 4 जो जेको आहे
उहो 70,670 वोट खणी पहिरें नंबर हो। दैन उन खां पोइ ज़ुल्फ़िकार मुराद 2628 वोटनि सां सोभारो थियो आहे। ॿिए तरीक़े सां तौक़ीर मेहदी शाह, हिननि जा जेके वालिद साहब आहिनि मेहदी शाह, उहे हींअर बलूचिस्तान जा गवर्नर बि आहिनि ऐं उहे बि जेको आहे 4320 वोटनि खां हल्का GB7 खां जेको आहे उहो विन करे विया आहिनि। उन सां गॾु दाना शाह हल्का 9 ते ऐं उन खां पोइ हल्का 10 ते नासिर अली ऐं उन खां पोइ दीगर सारी असां वटि रिपोर्ट्स मौजूदु आहिनि जेके खोड़ सारे वोटनि खां सोभारो थिया। हाणे नेक्स्ट हुन जो जेको अमल थियणो आहे उहो हुकूमत ठाहिण जे मथां थियणो आहे। वरी मयाल कल्ह थी आहे, कल्ह सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ साथ थी, जंहिंमें नून लीग जो वफ़द बि मौजूदु हुयो, पीपल्स पार्टी जो वफ़द बि मौजूदु हुयो, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु हुया। त उन दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ उन मुलाक़ात में थोरी तंज़ो मज़ा वारी गुफ़्तगू थी जेका ॿाहिरि आई आहे असां वटि पहुचे। त हुन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब सदर आसिफ अली ज़रदारी खे खिली करे त बिलावल भुट्टो ज़रदारी तव्हां खां ई मूंखां सुठी कैंपेन हलाए आयो आहे। आसिफ ज़रदारी साहब उन्हनि खे जवाबु ॾिनो त बिलाख़िर पुटु कंहिंजो आहे। त इहे बि जेके आहिनि माना हाणे तंज़ो मज़ा वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। असां इलेक्शन जी गेमा खेलीसीं, बाक़ाइदा माना वॾी हॉट डिबेट थी रहियूं हुयूं, तकरीरूं थी हुयूं, गरम जोश जूं तकरीरूं थी रहियूं हुयूं। को सिंध जे मथां तनक़ीद ॾे, कराचीअ खे तनक़ीद जो निशानो बणाए पियो, त वरी जेके कुझु ॿिया आहिनि उहे वरी पंजाब जे मथां ॻाल्हि करे रहिया हुया। अहिड़ी तरमीम जे हवाले सां बिलावल ज़रदारी साहब ॻाल्हि कई, लाहौर जे हवाले सां उन्हनि कुझु पॉइंट्स रेज़ कया ऐं हाणे बिलाख़िर मुक़ाबिलो कंप्लीट थियण खां पोइ जेको आहे सॼी सूरत साम्हूं वई आहे ऐं यकीनन हाणे इहो बि फ़ैसिलो कबो त हाणे नेक्स्ट वज़ीर गिलगित बल्तिस्तान केरु हूंदो त यकीनन पीपल्स पार्टी मां ई। हुन खां पोइ हाणे जेके बि लवाज़मात हूंदा आहिनि हाणे इहे टे थियणा बाक़ी आहिनि। जी बहितरीन। ऐं जीअं त ज़ाहिर आहे हिकु बि क़ौम खे अॻिते वधण जे लाइ ज़रूरी असांजा जेके बि लीडर्स आहिनि उहे कंसर्न हुजनि, उन्हनि जो असल मक़सदु उन इलाइक़े खे, उन क़ौम खे, उन जाइ खे ख़ूबसूरत बणाइण ऐं वधीक डेवलप तरफ़ वधाइण हुजे। ऐं काफ़ी मां हिन वक़्तु सम्झंदी आहियां त हाणे जा जेके शहरी आहिनि, जेके सिटीज़न आहिनि, उहे काफ़ी अवेयर थी विया आहिनि, सोचे वोट ॾियनि था ऐं जेको आहे इन में काफ़ी पॉज़िटिविटी अची वई आहे त सम्झ वोट ॾियण खां पोइ पंहिंजी मर्ज़ीअ खां टूट कनि था। हिकिड़ी अवेयरनेस अची वई आहे, एजुकेट वधी वई आहे ऐं आवाम जेका आहे तमामु पढ़ियल लिखियल ऐं बहितरीन थी वई त पंहिंजो फ़ैसिलो पाण करे सघे। बिल्कुलु नाज़रीन, ईअं ई आहे। बाक़ी तव्हां नाज़रीन खे ॿुधायां जेको प्लान आहे, कॾहिं कोई मौक़ो मिलियो जनरल इलेक्शन में पार्टिसिपेट करण जो त कहिड़े तक था तव्हां इलेक्शन में? मां वो सघां थी अगरि मुबशिर पार्टिसिपेट कंदो त मुंहिंजो वोट तव्हां ॾे अची वञो। पार्टिसिपेशन में मुंहिंजो को फ़िलहाल इरादो न आहे। ऑन कैमरा तव्हांजी कमिटमेंट थी वई, मुंहिंजो इरादो ज़रूरु आहे। ईअं न थिए त मां बलड़ी जी मां इलेक्शन वञा त तव्हां चओ त मुंहिंजी कराची अची वियो आहे, इहा जाती हूंदी। बिल्कुलु नाज़रीन, सूरत हाल इहा आहे। इलेक्शन जी गेमा खेमी आहे। आम तौर ते न माण्हू अधु उम्मीदवार जे तौर ते इलेक्शन लड़ण जी कोशिशि कंदा आहिनि। वरी आज़ाद उम्मीदवारनि जे हवाले सां इहा ॻाल्हि आहे त यार तव्हां वोट उन्हनि खे कीअं था ॾियो, उन्हनि जो ख़बर ई न आहे, खटण खां पोइ पार्टीअ में वेंदा। त इहा ॻाल्हि बि बिल्कुलु हिकिड़ी वैलिड हूंदी आहे। जो पार्टीअ जी टिकट सां विढ़े थो, पंहिंजी पार्टीअ जी सपोर्ट सां विढ़े थो, इहा ॻाल्हि थोरी सोचण वारी ॻाल्हि आहे। अक्सर औकात वरी माण्हू छा कंदा आहिनि, आज़ाद उम्मीदवार ॿिए कंहिंजे नाले ते वोट वठी करे वञी माण्हू त हींअर बि इहे जेके ज़्यादातर आज़ाद उम्मीदवार खणनि, कंहिं इमरान ख़ान जे नाले ते वोट वरितो आहे, कंहिं ॿिए कंहिंजे नाले ते वोट वरितो आहे, ऐं उन्हनि खां पोइ ख़बर पवंदी त सूरत हाल कीअं कन्वर्ट थी थी सघे। इन तरीक़े सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हीअं ॾाढा रामबाट करे रही आहे त असांखे इक्वल प्लेइंग फील्ड न मिली आहे। इन करे असां जेको आहे उहो सही मैदान न माणे। बुनियादी तौर ते जेकॾहिं इहा ॻाल्हि कजे 2019 जे इलेक्शन जी कजे त ओॾी महिल बि सूरत हाल इहा ई आहे त वफ़ाक़ी सूरत हाल PTI जी हुकूमत हुई त इन करे उन्हनि खे गिलगित में बि सीटूं ॾिनियूं वयूं। लेकिन हाज़मी ॻाल्हि आहे, हर दफ़ो त नवाज़िशूं बरक़रार न रहंदियूं। बिल्कुलु ज़बरदस्त। इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं, पर नंढड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे। मिलूं था नंढड़ी साईं खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था। ब्रेक खां पोइ असां मोटी आहियूं। यकीनन तव्हांजे घरनि में हींअर नाश्ते जूं टेबलूं सजियल हूंदियूं। असां नाश्ते जी टेबल त नथा सजाए सघूं, लेकिन असां वटि हिकिड़ी चांहि जो कोप मौजूदु हूंदो आहे, जेको असां सां गॾु प्रोग्राम में असांखे थोरो घणो सहारो ॾींदो अॼु रहंदो आहे। मुबशिर खे ॾाढा आस मिलिया। नाश्तो हिननि खां पुछो वियो त तव्हां छा नाश्तो खाइणु पसंदि कंदव, कहिड़े क़िस्म जी नेरनि कंदव, हा। छा छा तव्हांखे मिलिजे। पर वरी मुंहिंजे ख़्याल में इहा उमेद वधी 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 वरी ख़तमु थी वई। इन करे उते चांहि ते अचे पहुतो। जॾहिं असां पंहिंजो मेन्यू ॾिनो त असांखे ख़बर आयो त भाई इहो मेन्यू सिर्फ़ु तव्हांखे पीसी होटल मां मिली हाणे लाज़मी ॻाल्हि आहे, माण्हू हिकिड़ो डाइट करे थो हाँ। पियो, कुझु हेल्दी खाइण जो शौक़ु रखे थो पियो। कल्ह बि असां वटि हिकिड़ा फिटनेस जा माहिर आया, उन बि असांखे हिकिड़ी डाइट प्लान ठाहे करे ॾिनी आहे। तो फिर ये मामलो चांहि ते वञी पहुतो आहे। चांहि जेका आहे सो ज़िंदाबाद आहे। कहिड़ी बि सिचुएशन हुजे चांहि बचाए वेंदी आहे मुबशिर। चांहि बचाए वेंदी आहे, लेकिन कोशिशि इहा कजे त चांहि थोरो घटि करे इंसान नाश्तो थोरो हेल्दी करे तव्हां जेके नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहियो, सोशल मीडिया ते कॉमेंट्स में न जो कजो त मुबशिर खे हेल्दी नाश्तो रेगुलर बेसिस ते को डायरेक्टर साहब असांखे प्रोवाइड कराइनि कंहिं तरीक़े सां। थी थो सघे त तव्हांजे कॉमेंट्स में उन्हनि में अञा थोरो मुंहिंजी दाद रसी करे सघनि, को मसाज कराए सघनि, इन तरीक़े सां। त नाज़रीन हाणे इहे हल्का फुल्का ईअं तो हलंदी रहंदी। असां ॻाल्हाए रहिया हुआसीं गिलगित बल्तिस्तान जे मथां। यकीनन असां तव्हांखे ॿुधायोसीं त इलाही ख़ूबसूरत सूबो आहे, घुमण फिरण इलाही खोड़ सारियूं शयूं आहिनि। वरी हाणे छो समर्स हले थो पियो, ॿिन्हिनि जो सिलसिलो आहे त बाक़ाइदा हाणे जेके टूरिस्ट आहिनि उहे बि पैकेजिस अनाउंस हाणे उहे वरी एडवर्टाइजिंग बि ईअं था कनि त इलेक्शन हो गए अब है गिलगित बल्तिस्तान की तरफ। बिल्कुल त इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां अच्छा टूरिस्ट पैकेजिस भी हाणे काफ़ी हली विया आहिनि। सोशल मीडिया जो आहे, हाणे माण्हू ग्रुप में वठी था वञनि ऐं हिकिड़ो पैकेज ॾियनि था, जंहिंमें उहो पहिरीं तव्हांजी अकोमोडेशन जो बंदोबस्तु कनि था, तव्हांजी टूरिज़म जो, घुमण जो, ट्रेन जो, सफ़ारीअ जो, का गाॾी हुजे, का ट्रेन हुजे, का हुनजी टिकट खपे, हर शइ तव्हांखे हिकिड़ो पैकेज ठाहे ॾियनि था त तव्हां हिन ग्रुप सां गॾु रवाना थी था। इहा बि हिकिड़ी सुठी अपॉर्चुनिटी आहे। ऐं काफ़ी अहिड़ा स्टूडेंट्स यूनिवर्सिटी जेके जून जुलाई जो वेट कंदा आहिनि त मोकलूं थियनि त मोकलुनि में कंहिं सुठी जाइ ते वञी घुमी थो त उन्हनि जे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद आहे त घुमी सघे थो। हाणे त इलेक्शन बि थी विया आहिनि। हाणे जेको गिलगित बल्तिस्तान खे तव्हां वञो त तव्हां इंजॉय करे सघो था। ऐं ॿी ख़ूबसूरती उतां जी इहा आहे त उतां जो लिबास, उतां जो हिकिड़ो ख़ासि गेटअप आहे जेको उतां जे मर्द सकाफ़त आहे। त मर्द जेका उहा टोपी पाइनि था ऐं औरतुनि जो जेको लिबास आहे, में उहे छा खाइनि था, त इहे सभु शयूं उते वञी ख़बर पवंदियूं। बिल्कुलु इहे ई आहे। गिलगित जी डिशेज़ आहिनि खाइण जे हवाले सां ॾाढियूं ज़्यादा मशहूरु आहिनि, फेमस आहिनि हिन हवाले सां। ऐं उन्हनि जी वरी मुख़्तलिफ़ ट्रेडिशनल डिशिज़ हूंदियूं आहिनि जेके इन खां पहिरियां शायदि ॿियूं बि न हुजनि, लेकिन खाइण में टेस्टी बि हूंदियूं आहिनि। ख़ासि करे उतां जा जेके माण्हू आहिनि ज़्यादा महिनती मोहबती माण्हू आहिनि। जॾहिं उन्हनि खे इहा ख़बर पवंदी आहे त पाकिस्तान जेके शहर मां तव्हां घुमण आया आहियो त उहे कोशिशि कंदा आहिनि त तव्हांखे होटलनि ते मानी खाइण जे बजाए पंहिंजे घर जी मेज़बानी तव्हांखे ॾियणी, यानी कि इहा उहा रवा सकाफ़त आहे जेका सिंध में बि असांखे नज़र ईंदी आहे। सिंध में बि असां कंहिं किथे हलिया वञूं त होटलनि ते जेको आहे इहो घटि रुझान हूंदो आहे त माण्हू को विहारे करे पोइ हुनखे मानी वग़ैरह खाराए वरी कोशिशि कंदो आहे त हुनखे पंहिंजे घर में विहारे बाक़ाइदा सुठी दावत घर जी मानी खाराइबी आहे, ताज़ी पकल मानी खाराइबी आहे। सो इहे जेके सकाफ़ती असांजा असां आहिनि इन्हनि खे असांखे प्रमोट करण जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं ऑलरेडी प्रमोटेड आहिनि। पर पोइ बि छो त ज़ाहिर आहे हिकिड़ो ख़ूबसूरती आहे हिन कल्चर जी, त हुन कल्चर जी ख़ूबसूरतीअ ते ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं जीअं त इलेक्शन बि थी विया आहिनि, मुबशिर तव्हांखे छा थो लाणे भला जीअं ज़ाहिर हर साल इलेक्शन थींदा आहिनि, सरगर्मी थी वेंदियूं आहिनि, आवाम जी कोई जोश थी वेंदी आहे, हर कोई वोट ॾियण जे लाइ वेंदो आहे। त वरी पोइ इलेक्शन जीअं थी वेंदो आहे त काफ़ी जेके लीडर्स आहिनि, हुकूमतूं आहिनि, जे आवाम जी जेका उन्हनि सां उमेद हूंदी आहे उन ते पूरो न उथंदा आहिनि, पूरो न पवंदा आहिनि। सो अव्हांखे छा थो लॻे त हिन दफ़े जेके बि इलेक्शन थिया आहिनि, जेके बि उमेदवार सीटूं खटी वरिती आहे उन्हनि, छा हिन दफ़े अव्हांखे कीअं लॻे त अॻिते अवाम जी जेका एक्सपेक्टेशन्स आहिनि पूरियूं थींदियूं
न थींदियूं तव्हां वटि? बुनियादी तौर ते त बाक़ उहा ई ॻाल्हि आहे, उमेद ते सॼी दुनिया ई क़ाइमु क़ाइमु आहे। ऐं हमेशह जॾहिं बि इलेक्शन थींदा आहिनि त जेके बि लीडर्स ईंदा आहिनि उहे वादा बि करे वेंदा आहिनि। कुझु पार्टी लीडर्स वादा वफ़ा बि करे वेंदा आहिनि, कुझु वादा उहे ई वादा रहंदा आहिनि। त बुनियादी तौर ते इहो ॾिसणो आहे हींअर त केतिरा उहे वाइदा वफ़ा कया वेंदा। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका हींअर इलेक्शन जे दौरान हले पई असां वटि बि थी से खोड़ सारा तजिया निगार हिन ते तजियो बि कयो त जेकॾहिं गिलगित बल्तिस्तान पाकिस्तान जो सूबो रिकॉग्नाइज़ थी चुको आहे त उनखे तमामु अख़्तियारात ॾींदा। जॾहिं पाकिस्तान जा इलेक्शन थींदा आहिनि त उन सां गॾु गिलगित जा इलेक्शन कया वञनि। यानी कि जेकॾहिं असां वटि हींअर 4 सूबा मौजूदु आहिनि, सिंध, पंजाब, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, त तव्हां ॾिसो जॾहिं बि वफ़ाक़ी इलेक्शन थींदी आहे त उन सां गॾु प्रोविज़न जी बि इलेक्शन थींदी आहे। ऐं हर सूबे जे अंदरि जॾहिं बि असां वोट ॾियणु वेंदा आहियूं त हिकिड़ो वफ़ाक़ खे वोट ॾींदा आहियूं, ॿियो पंहिंजे सूबे जे उम्मीदवार खे वोट ॾींदा आहियूं। त वाए गिलगित बल्तिस्तान इज़ डिफरेंट, उनजो इलेक्शन छो हिकु ॿिनि सालनि खां पोइ थींदो। त इन हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी जेका आहे उहो पंहिंजी तक़रीरनि में इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं असांजी गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी गिलगित बल्तिस्तान में क़ाइमु थींदी त असां कोशिशि कंदासीं त वफ़ाक़ सां कोई अहिड़ो मामिलो तइ करे सघूं त नेक्स्ट जेके जनरल इलेक्शन पाकिस्तान जा थियणा आहिनि उन में 4 सूबनि जी न बल्कि 5 सूबनि जी इलेक्शन इकट्ठी थिए। हिकु दफ़ो अगेन गिलगित बल्तिस्तान इलेक्शन जेको आहे उहो वफ़ाक़ सां गॾु थी सघे। त इहा हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, जेकॾहिं असां हुनखे सूबो तस्लीम करे छॾियो आहे ऐं सूबो असां वटि मौजूदु आहे त पोइ असां हुनखे अलॻि छो ॾेई वेठा आहियूं। जीअं 4 सूबनि जा इलेक्शन थियनि था पिया, इन तरीक़े 5 सूबे जो बि इलेक्शन थी थो सघे। बिल्कुलु थी सघे थो। ॾाढी सुठी इंफॉर्मेशन जो ॾिनी आहे, पर अञा बहितर इंफॉर्मेशन जे लाइ असां नाज़रीन खे न्यूज़ ॾिसणियूं पवंदियूं, उनजे करे असांखे ब्रेक वठणी पवंदी। सो हींअर न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे। वधीक न्यूज़ ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआत थी चुकी आहे। ऐं असांजो प्रोग्राम जीअं तव्हां ॾिसंदा आहियो त करंट इशूज़ ऐं जेके बि नई इंफॉर्मेशन आयो आहे ताईं पहुचाइण जी असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे। इन हवाले सां हिकिड़ी ॿी ख़बर जेका अॼु जेको आहे सैडली हिकिड़ी सैड न्यूज़ आहे, पर जिते किथे वायरल लॻी पई आहे। जेको एसिड अटैक थियो आहे कोयटा में सिविल हॉस्पिटल में हिकिड़ी लेडी डॉक्टर ते, डॉक्टर मानूर ते, उन हवाले सां असां सोचियोसीं त अॼु उन ते बि ॻाल्हाइजे त कहिड़े नमूने हिकु पासे असां वटि विमेन एम्पावरमेंट ॾाढी अॻिते प्रमोट थी रही आहे। गवर्नमेंट जी तरफ़ां, सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां काफ़ी अहिड़ा ॿिया प्रोग्राम्स आहिनि जेके विमेन्स खे, औरतुनि जे हक़नि ते, उन्हनि खे एम्पावरमेंट करण ते, उन्हनि जी फ्रीलांसिंग थी वई, उन्हनि जी एंटरप्रेन्योरशिप थी वई, उन जे पासे उहो कमु पंहिंजी जाइ ते। पर वरी गॾोगॾु कॾहिं सिंध में कारोकारी जो इशू आहे, कॾहिं वरी सॼे पाकिस्तान में को एसिड अटैक अची वञे थो। इहा जेका हिकिड़ी पेट्राकी सोच आहे या कीअं असांजी तरक़ीअ जे अॻियां हिकिड़ी वॾी रुकावट आहे, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे बहितरीन सोशल एक्टिविस्ट आहिनि, औरतुनि जे हक़नि लाइ हमेशह अॻिते वधंदड़ हिकिड़ी अहिड़ी न्याणी, हिकिड़ी अहिड़ी सिंध जी न्याणी जेका हमेशह सच्चाई हक़ जी राह ते हली आहे। मारवी अवान असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम मारवी। वालेकुम अस्सलाम बाक, ऐं थैंक यू तव्हांजे लफ़्ज़नि जे लाइ ऐं एॾे अहम मसइले ते ॻाल्हि ॿोल रखण जे लाइ। ओके मारवी, असां गुफ़्तगू शुरू कंदासीं। असांजे पाकिस्तान में, हिन मुल्क में औरतूं छो सेव न आहिनि? कॾहिं उन्हनि खे तेज़ाब जो निशानो बणायो थो वञे, कॾहिं उन्हनि खे कारण जा इल्ज़ाम हणी करे क़तल कयो थो वञे। अवां जो मुशाहिदो छा चई रहियो आहे? आख़िर पैथेटिक सोच कॾहिं वञी करे ख़तमु थिए?
जी मुबशिर, अञा ताईं असां ॾिसूं था कि असां हिकिड़े पिदरशाही निज़ाम जे अंदरां न निकिरी सघिया आहियूं। अॼु बि असांजी औरत उन ई साॻियनि मसइलनि जो सामनो थी करे जेकी हो कंहिं दौर में कंदी हुई जॾहिं असां चऊं कि एतिरी तालीम न हुई, एतिरी माण्हुनि खे ॼाण न हुई, डिजिटलाइज़ेशन एतिरी न हुई। अॼु डिजिटल दौर में बीठे बि असां कारें जे इल्ज़ामनि हेठि औरतुनि खे क़त्ल थींदे ॾिसूं था। असां ॾिसूं था कि कीअं हो जिरगनि जे फ़ैसिलनि जे नाले ते क़त्ल थी थियूं वञनि। असां ॾिसूं था कि अञा बि औरत जे राइट टू डिसीजन के, राइट टू मूवमेंट के इहो मर्दानो समाज कंट्रोल करण जी कीअं कोशिश करे रहियो आहे। अगरि असां हींअर रीसेंट इंसिडेंट्स जी ॻाल्हि कयूं जेको क्वेटिया में डॉक्टर महानूर सां थियो आहे, इहो सिर्फ़ु हिकिड़े क्वेटिया प्रोविंस जो मसइलो न आहे, इहो सॼे मुल्क में रहंदड़ हर नियाणी, हर घर, हर कमु कंदड़ इदारे जो मसइलो आहे। असां हिते ॾिसूं था कि हिकिड़ी नियाणी जेकी पंहिंजी ड्यूटी पई करे उन जे मथां एॾे ख़तरनाक तौर ईअं अटैक कयो वियो आहे। जॾहिं असां एसिड अटैक्स जी तरफ़ ॾिसूं था त असांखे डेटा इहो ॿुधाए थो कि 2010 खां पोइ जॾहिं 2011 में कानून आयो त इहे केसिस कंहिं हद ताईं असांखे घटि थींदा नज़र पिया अचनि। लेकिन असां वरी हिन ॻाल्हि ते नथा यकीन करे सघूं, एग्री करे सघूं, छो जो असां ॾिसूं था कि घणे केसिस में जॾहिं अहिड़े तौर नियाणियुनि सां वाक़िया थियनि था त घर वारा रिपोर्ट नथा कनि, उन एसिड अटैकर खे पधिरो नथा कनि त प्रॉपर तरीक़े सां उहा ॻाल्हि न रिपोर्ट थी सघे न ई उनखे सज़ा थी मिले। ऐं जॾहिं असां हिते हिकिड़ो ॾाढो वॾो क्वेश्चन आहे, ख़ुसूसन जॾहिं असां एसिड अटैक्स 80% औरतुनि जे मथां था थियनि, उन खां पोइ मर्दनि ऐं ॿारनि जे मथां बि थियनि था, लेकिन सभिनी खां घणो जेको अटैक आहे उहो औरत खे बढ़ायो थो वञे। इन में असां ॾिसूं था कि जेके अटैकर्स हूंदा आहिनि अक्सर उन्हनि जी इंटेंशन इहा ई हूंदी आहे कि औरतूं उन्हनि खे उन्हनि जी शनाख़्त, उन्हनि जे फ्यूचर, उन्हनि जे एतमाद खे डैमेज कयो वञे ऐं हुननि जे फ़ैसिलनि जे मुताबिक़ या हुननि जी मर्ज़ी जे मुताबिक़ या उन्हनि खे का बि पंहिंजी फ्रस्ट्रेशन या दुश्मनी कढणी हूंदी आहे त हो अहिड़ा घिनौना हथकंडा अपनाईंदा आहिनि। असां वटि क्वेश्चन इहो ठहे थो कि अञा ताईं एसिड सेल छो पई थिए पाकिस्तान में, सिंध में। अञा बि सिंध में असां क्वेटिया में ॾिसूं था, ॿियनि प्रोविंसिस में ॾिसूं था, एतिरो आसानी सां इहे घिटी में घुमंदड़ माण्हू, इहे अनपढ़ माण्हू, इहे जेके माण्हू आहिनि जेके अहिड़े क़िस्म जी क्रिमिनल सोच रखनि था, इन्हनि जे हथनि में इहो एसिड अचे किथां थो, इन जी सेल, इन जी स्टोरेज, इन जी डिस्ट्रीब्यूशन एतिरी आसान छो आहे। असां अञा ताईं हिन ते बैन छो न लॻाए सघिया आहियूं, इहो असांजो हिकिड़ो क्वेश्चन आहे। असां ॾिसूं था कि सुप्रीम कोर्ट ऐं मुख़्तलिफ़ जजमेंट्स भी तॾहिं थियूं अचनि जॾहिं नेशन वाइड अहिड़े क़िस्म जा वाक़ियात मंज़र आम ते अचनि था, जेकी असां ॾिसूं था कि सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि रिसेंटली हिकु ॿिनि औरतुनि सां अहिड़ा एसिड अटैक जा वाक़ियात थिया आहिनि। उन्हनि सभिनी खे ॾिसंदे असां इहा हिकिड़ी स्ट्रॉन्ग डिमांड बि कयूं था, जंहिंमें वर्क प्लेसिस खे औरतुनि जे लाइ महफ़ूज़ बनाइण जी डिमांड बि सभिनी खां वॾी आहे। छो जो हिकिड़ी औरत न उहा बाज़ार में हुई, न उहा कंहिं रोड ते हुई, उहा पंहिंजे कमु कंदड़ हंध ते हुई। छा तव्हां ऐं मां बि पंहिंजी ऑफिसिस में आहियूं, हॉस्पिटल्स में आहियूं, स्टूडियोज़ में आहियूं, छा असांजो हुकूमत का सवाल आहे कि छा असां बि प्रोटेक्टेड न आहियूं? कोई बि माण्हू ईअं अची करे कंहिंजे मथां बि, कंहिं बि नियाणी जे मथां, उनजे एतमाद जे मथां, हुनजी सॼी ज़िंदगी जी मेहनत, एजुकेशन, उनजी फैमिली जो हिकिड़ो एतमाद, उन सभिनी खे तबाह करे छॾंदो हिकिड़े मिंट जे अंदरि? असांखे सोचण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सही चई तव्हां ॻाल्हि। त इहे जेके सवाल आहिनि उथारणु तमामु घणा ज़रूरी आहिनि ऐं सोचण जी बि तमामु घणी ज़रूरत आहे। अव्हांजो कॾहिं डायरेक्ट को राब्तो थियो आहे डॉक्टर मानूर सां, या हींअर करंट सिचुएशन जे हवाले सां अव्हां को कमु कयो आहे उस ताईं पहुता आहियूं? जी, मुंहिंजी SSP क्वेटा सां ॻाल्हि ॿोल थी हुई जॾहिं महानूर खे शिफ्ट कनि पिया एयर एम्बुलेंस में हिन इमदाद जे हवाले सां ऐं उनजे जेके कल्प्रिट्स आहिनि उनजे स्टेटस जे हवाले सां। त उन्हनि मुस्तक़िल असांखे ॿुधाईंदा रहिया, असां फॉलोअप वठंदा रहियासीं कि हाणे डॉक्टर महानूर जी जेकी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे ऐं जेको मुजरिम आहे उनखे ऑन द स्पॉट उहो ज़िंदा न पकड़िजी सघियो त उनजो जेको आहे पुलिस जे हथां मारिजी वियो आहे। त इहो बि ॾिसो हिकिड़ो वॾो कंसर्न आहे कि हिकिड़े माण्हू एॾो वॾो जुर्म कयो जेकी हुनजी सही सज़ा आहे उहा त हुनखे मिली न, जेके उनजा रीज़न्स आहिनि, कारण आहिनि पुठियां, उहे असांखे ख़बर न पइजी सघिया आहिनि। यानी हिकिड़े
अहिड़े क़िस्म जे जेको क्राइम करे भॼनि था उन्हनि खे पकड़े इन जा कारण ॾिसण, छोकी पुठियां केरु हो अञा ताईं कुझु ख़बर न आहे। बाक़ असां ॾिसूं था कि इहो केतिरो हिकिड़ो आहे कि हिकिड़ी न्याणी इन ख़तरे मां ॿाहिरि आहे, उहा वरी ॿाहिरि निकिरंदी, इंशाल्लाह उहा वरी पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते वधाईंदी। लेकिन अहिड़ा क़िस्म सां केरु उनजे पुठियां पयल हुयो, कंहिं उनखे इहो नुक़सानु पुॼाइण जी कोशिशि कई, ऐं छा इहो माण्हू जेको मारिजी वियो पुलिस जे हथां, छा इन जे पुठियां को वॾो गैंग आहे, को अहिड़ा माण्हू आहिनि जेके अञा बि डॉक्टर महानूर या ॿियनि न्याणियुनि जे पुठियां पयल आहिनि? त इहे बि अहिड़ा सवाल आहिनि जेके असांखे परेशान था कनि। त इन वक़्तु ॾिठो वञे त पुलिस जी जेकी कार्रवाई आहे उहा एतिरी मुतमइन कंदड़ न पई लॻे। बिल्कुलु इन ई हवाले सां असांखे ॿुधाइजो मारवी, जेको पाकिस्तान जे अंदरि कानून ठहियलु आहे, तव्हां मूंखे ॿुधायो 2000 खां वठी करे इहे वाक़ियात पाकिस्तान में पेश थी रहिया आहिनि, अञा ताईं मज़बूत कानून ई असांजी हुकूमत न ठाहे सघी आहे। हींअर बि जेको कानून मौजूदु आहे उन मूजिबि उन जवाबदार खे जस्ट 14 साल सज़ा थी सघे ऐं ज़्यादा खां ज़्यादा 10 लाख रुपया जुर्मानो जेको आहे उनजे मथां लॻाए थो सघिजे। छा इट्स इनफ, काफ़ी आहे इहो? न, बिल्कुलु बि इहो इनफ नाहे। तव्हां हिकिड़ी औरत जे मथां ईअं अटैक करणु, उनजे एतमाद जे मथां इहो अटैक करणु हर उन पेरेंट्स के घराणे के परेशान कंदड़ हिकिड़ी नौयत हूंदी आहे कि छा असां पंहिंजी नियाणियुनि खे कमु करण जे लाइ मोकिलियूं, छा उहे प्रोटेक्टेड हूंदियूं, छा असां या आला तालीम हासिल करायूं, छा कमु करण जी जॻह ते या पढ़ण जी जॻह ते। छो जो तव्हां ॾिसो महानूर जे वाक़े सां गॾु गॾु असांखे इहो न विसरणु खपे कि कीअं फहमीदा लगारी हिकिड़ी स्टूडेंट जेकी डॉक्टरी पढ़े पई उन दिल बर्दाश्ता थी करे ख़ुदकुशी करे छॾी, छो जो उहे पंहिंजे उस्तादनि जे एंड ग्रुप ऑफ हरासर्स जे हथां पंहिंजे इदारे में हरास पई थिए। हिते हरास थियण जो वाक़ियो हुजे, हिते असां ॾिसूं था कि एसिड अटैक्स हुजनि या अहिड़े क़िस्म सां डिजिटल स्पेसिस ते औरतुनि खे निशानो थो बणायो वञे। उन्हनि जे कमु कंदड़ जेके कुलीग्स आहिनि, ॿिया जेके माण्हू आहिनि, उहे पंहिंजी दुश्मनियुनि जे हुन में हर वक़्तु औरत खे निशानो बणाइनि, हर वक़्तु हुनजी जेको आहे फिज़िकली, हुनखे मेंटली, हुनजे मुआशरे में जेकी रेप्यूटेशन आहे उनखे हार्म करे। अगरि इन मुआशरे खे अञा बि तस्कीन थी मिले त मतिलबु असां इन मुआशरे खे बहितर तरीक़े सां एजुकेट न करे सघिया आहियूं। जॾहिं असां कानूननि जी ॻाल्हि था कयूं त इहो कहिड़ो कानून आहे कि एसिड वठण वारे खे एॾो ईज़ीली मुयसरु हुयो कि हुन एसिड वठी छॾियो ऐं हुनखे एतिरी हिम्मत बि हुई कि मां कंहिंजी ज़िंदगी बर्बादु कंदमि ऐं मूंखे का सज़ा न मिलंदी। ऐं जॾहिं असां सज़ाउनि जी ॻाल्हि था कयूं त जॾहिं असां ॾिसूं था कोर्ट सिस्टम्स ऐं शयूं, उन में हूअं त इहो ऑफेंस बेलेबल न आहे, लेकिन असां घणनि ई केसिस में ॾिठो आहे जेके तमामु संगीन नौयत जा हूंदा आहिनि, सम हाउ सिचुएशंस डिफरेंट ॾेखारे उन्हनि खे बेल मिली वेंदी आहे, या सम हाउ बहितर जेकी अवेयरनेस लॉ जी हूंदी आहे उहा न हुजण जे करे, या जेकी जांच हूंदी आहे उन में कमियुनि जी वजह सां उहे केसिस या त डिले थींदा वेंदा आहिनि या उन्हनि केसिस जे अंदरि उहे मुतमइन कंदड़ फ़ैसिला न थींदा आहिनि। त असांजे जस्टिस सिस्टम खे, कानूननि खे मज़बूत थियण जी बि ज़रूरत आहे ऐं अहिड़ी डेटरेंट पैदा करण जी ज़रूरत आहे कि को बि माण्हू हिम्मत न करे अहिड़ो जुर्म करण जी ऐं कंहिं बि नियाणी खे अहिड़े क़िस्म जो नुक़सानु पुॼाइण जी। त असांखे जेकी अवेयरनेस आहे उहो सिर्फ़ु नियाणियुनि खे नाहे ॿुधाइणो। मां ॾिसां पई कि सोशल मीडिया ते वीडियोस थियूं हलनि कि अगरि एसिड अटैक थी वञे त पोइ तव्हांखे पाणी जेको आहे इस्तेमालु करणो आहे ऐं का ॿी अहिड़ी शइ नाहे इस्तेमालु करणी, प्रिकॉशन्स असां ॾिसूं पिया। बट स्टिल बाक़ इहे प्रिकॉशन्स जेके असां जुर्म थियण खां पोइ ॿुधायूं था त इहो ज़रूरी आहे कि असां प्रिवेंशन खे बि ॾिसूं, दैट व्हाट आर द प्रिवेंशन मेजर्स, व्हाट आर ऑर्गेनाइज़ेशंस जेके औरतुनि जे हक़नि जे मथां कमु थियूं कनि, जेके असांजा औरतुनि जे हक़नि जे हवाले सां खाता मौजूदु आहिनि, इंसानी हक़नि जे हवाले सां, सोशल वेलफेयर जे हवाले सां, उहे कहिड़े वक़्तु एक्टिव था थियनि, उहे कॾहिं एक्टिव था थियनि, ऐं ख़ासि तौर ते इन मुआशरे खे कानूननि जे हवाले सां, उनजी सज़ाउनि जे हवाले सां हिकिड़ो जेको ख़ौफ़ ख़तमु थो थींदो वञे, इन खे असांखे कीअं बहितर तरीक़े सां मज़बूत करणो आहे। बिल्कुलु ज़बरदस्त, इहा वाक़ई में सही ॻाल्हि आहे ऐं सोच वीचार जी ॻाल्हि आहे। पर जिते असां अक्सर ॻाल्हियूं कयूं था त औरतुनि जा हक़ हुजनि, औरतूं अॻिते वधनि, औरतुनि खे एजुकेशनल हिकिड़ो उन्हनि जो बैकग्राउंड स्ट्रॉन्ग हुजे, त वरी उते वरी जॾहिं अहिड़ा मर्द आहिनि जेके एॾा इनसिक्योर आहिनि त जिते सम्झनि था त औरत उन खां कंहिं बि लेवल ते अगरि सुपीरियर थी वञे थी, चाहे पढ़ाईअ में, चाहे कैरियर वाइज़,
त उहो ॿियो कुझु नथो करे पर इनसिक्योरिटीअ जे मद में अची करे उन औरत जी या त उनखे क़तल करे थो छॾे या उन मथां एसिड अटैक थो करे। त बिल्कुलु। मर्द जी इहा मेंटेलिटी इन ते छा चवणु चाहींदव? छा इन में असां मर्दनि जी सम हाउ परवरिश का सही नथी थिए पई, उन्हनि जी एजुकेशन नथी थिए पई, छो त माशरो इहो आहे उन में औरत वधे थी, उहा मेच्योर थिए थी, त मर्द जी सोच छो नथी मेच्योर बिल्कुलु थिए? ईअं। इन सवाल जो जवाबु मारवी असां तव्हां खां वठंदासीं, लेकिन हिन ब्रेक खां पोइ तव्हां सां गॾु कनेक्ट रहिजो नाज़रीन। असां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं। ब्रेक खां पोइ इन ई सवाल खां कंटिन्यू करे अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था मॉर्निंग विथ आवाज़ में। असांजो प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। हींअर असां जंहिं मौज़ू जे मथां ॻाल्हि करे रहिया हुआसीं ब्रेक खां पहिरियां, उहो इंसिडेंट 2 ॾींहं पहिरियां कोयटा जी सिविल अस्पताल जे अंदरि पेश आयो आहे, जिथे हिकिड़ी लेडी डॉक्टर महानूर खे उतां जे हॉस्पिटल में हिकिड़े कमु कंदड़ वर्कर लिफ्ट ऑपरेटर जेको आहे उनखे तेज़ाब गर्दी जो निशानो बणायो आहे। ऐं हीअ पाकिस्तान जे अंदरि को पहिरियों वाक़ियो न आहे नाज़रीन। इहे वाक़िया मुसलसल हर साल असांजे साम्हूं ईंदा रहंदा आहिनि, जेके इलाही ज़्यादा सवालिया निशान बि उथारनि था ऐं असांजे लाइ इलाही ज़्यादा अलार्मिंग सिचुएशन क्रिएट कनि था पिया। पंहिंजे नाज़रीन खे मालूमात ॾींदा हलूं त जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो उन खां पोइ उन लेडी डॉक्टर महानूर खे जेको आहे जॾहिं उहो पंहिंजे कमरे खां निकिती ॿाहिरि भॼंदे त हिकिड़ो जेको नौजवान हो उते उहो बि मेडिकल जे हवाले सां ट्रेनिंग उते कमु करे रहियो हुयो, अब्दुल रज़ाक। उनखे बचाइण जी कोशिशि कई ऐं जॾहिं उनजो वीडियो बयानु साम्हूं आयो त हुन इहो ई चयो त जॾहिं मां हुन लेडी डॉक्टर खे ॾिठो त हुनजा कपिड़ा वग़ैरह सड़ी विया हुया, चहिरो इलाही ज़्यादा रड़ियूं थी करे, त मां पंहिंजो कोट वग़ैरह लाहे करे हुनखे बचाइण जी कोशिशि कई, जंहिं दौरान उहो नौजवान शख़्स बि जेको आहे उहो इफेक्ट थियो आहे। छो जो लेडी डॉक्टर ज़्यादा इफेक्ट थी, जंहिंखां पोइ हिकिड़ी एयर एम्बुलेंस जे ज़रिए फिलफोर उन्हनि खे कोयटा मां कराची आंदो वियो ऐं कराची जे हिकिड़े ख़ानगी अस्पताल में हींअर उन्हनि जो इलाजु जारी आहे। हींअर ताईं जी मौजूदा सूरत हाल इहा आहे त डॉक्टर महानूर जी हालत ख़तरे खां ॿाहिरि ॿुधाई थी वञे, लेकिन डॉक्टरनि मूजिबि उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उनजा चप, नक, उनजो फेस ऐं अखियूं इलाही ज़्यादा मुतासिर थियूं आहिनि ऐं उनजी पहिरीं सर्जरी अॼु थियणी आहे, जंहिंखां पोइ अखियुनि वग़ैरह जो मुआइनो करे उन हवाले सां बि कयो वेंदो। हुकूमती सतह ते इहो ऐलान कयो वियो आहे त जेकॾहिं असांखे डॉक्टर महानूर जी सर्जरी लाइ के ॿाहिरि मुल्क जे लाइ बि इलाजु कराइणो पवंदो त असां उते बि डॉक्टर महानूर खे मोकिलींदासीं। हाणे हिते नाज़रीन जेको सवालिया निशान आहे उहो इहो आहे त हिकिड़े पासे असांजो मुआशिरो हिकिड़ो अहिड़ो मर्द ॾेखारे रहियो आहे जेको फ्रस्ट्रेटेड थी करे कंहिं न कंहिं मसइले जी वजह सां जेको आहे उहो औरतनि खे उहो उन्हनि खे तेज़ाब गर्दी जो निशानो बणाए थो। ऐं ॿिए पासे वरी हिकिड़ो उहो मर्द बि असांखे मुआशिरे में नज़र थो अचे जेको कंहिं ख़ातून खे, कंहिं औरत खे उहो ॾुख में मुश्किल में ॾिसे थो पियो त उहो पंहिंजी जान विच में जेको आहे उहो जोखिम में विझी करे उनखे बचाइण जी कोशिशि थो करे। त असां सां गॾु स्टिल मारवी अहवान मौजूदु आहिनि, असां उन्हनि खां ॼाणींदासीं। मारवी, तव्हां छा चवंदो इहे मुआशिरे में जेको डिफरेंस साम्हूं अची रहियो आहे इन बारे में अव्हांजो छा इज़हार आहे? बिल्कुलु, मर्द जी इहा सोच, मर्द जी इनसिक्योरिटी ऐं आख़िर औरत केसि ताईं इन जो शिकार रहंदी? अच्छा, हिकिड़ी शइ असां क्लियर करे वठूं, उन में इहो आहे कि जॾहिं असां पिदरशाही जी ॻाल्हि था कयूं त उन जी जेकी ठेकेदारी आहे उहा सिर्फ़ु मर्दनि नाहे खयल, उन में काफ़ी सारी औरतूं बि असांखे पिदरशाही निज़ाम जो हिसो बणिजण ऐं उनखे अॻियां वधाइण में नज़र अचनि थियूं। जॾहिं असां फेमिनिज़म जी ॻाल्हि था कयूं, जंहिंमें असां औरतुनि जे हक़नि जी, राइट्स जी, लीगल राइट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, त उन जो ठेको बि सिर्फ़ु औरतुनि नाहे खयल। उन में काफ़ी सारा मर्द असांखे नज़र अचनि था जेके औरतुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो अहसासु रखनि
रखनि था, इन हवाले सां पंहिंजी आवाज़ बुलंद कनि था ऐं अहिड़े गुनहगारनि जी सज़ा जे लाइ बि असां सां गॾु इन मुआशरे में बीहनि था। त इन शइ खे क्लियर करणु तमामु घणो ज़रूरी आहे कि इहा हिकिड़ी सोच आहे जेकी मर्द या औरत ॿिन्ही मां कंहिंजे अंदरि बि पाइजी सघिजे थी। ऐं इहो मिसाल महानूर जो जेको केस आहे इहो वॾी मिसाल आहे इन जो कि हिकिड़ो मर्द जॾहिं एसिड अटैक करे थो त ॿियो मर्द पंहिंजी परवाह कए बिना, उनजो को वास्तो नाहे, कुझु बि नाहे, उहो इंसानियत जे नाते उन डॉक्टर जी मदद करण जी कोशिश थो करे। सो दिस इज़ हाउ जेको असांखे इहो मुआशरो ॿुधाए थो त असांखे जेको मर्द उनजी मदद करण जी कोशिश थो करे, बाक़ असांखे अहिड़े सोच खे जनम वधीक ॾियणो आहे, अहिड़ी सोच खे असांखे प्रमोट करणो आहे। असां ॾिठो कि जेके बलोचिस्तान जा अथॉरिटीज़ आहिनि, पॉलिटिशियंस आहिनि, जेके लीडर्स आहिनि, उन्हनि फ़ोन करे उनजी तारीफ़ बि न अमल जी कई ऐं उनखे अवॉर्ड ॾियण जी ॻाल्हि बि कई, उनजी हौसला अफ़ज़ाई बि कई। ऐं अहिड़े ई तौरु असां सभिनी खे इहो सम्झणु खपे कि जेके बि मर्द औरतुनि जे हुकूक जे हवाले सां उनजे ज़ुल्मनि जो अहसास रखनि था, उनखे स्टॉप करण जी, एंड करण जी डिमांड्स रखनि था, असल में असांजे मुआशरे जी सही अकासी इहे माण्हू करे रहिया आहिनि। जॾहिं असां इहा सोच जी ॻाल्हि कंदा आहियूं न, जेकी पिदरशाही आहे, जेकी हुकुमरानी करे थी, जेकी कंट्रोल थी करे मूवमेंट के औरत जी, राइट टू चॉइस के, अगरि असां थोरो सो स्टडी कंदासीं इन्हनि केसिस के क्लोज़ली त तव्हां ॾिसंदव कि जॾहिं जॾहिं औरत खे वायलेंस जो निशानो ठाहियो वियो आहे, जॾहिं हू पंहिंजी का मर्ज़ी बयानु करण जी कोशिश कंदी आहे या तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ न हलंदी आहे, या असां इहो बि ॾिसंदा आहियूं, ॾिसो इन वक़्तु डॉक्टर महानूर जो जेको केस आहे इन जी वजूहात त असांजे साम्हूं न अची सघियूं आहिनि, लेकिन जेके एसिड अटैक्स थिया आहिनि उन में असां ॾिसंदा आहियूं कि हिकिड़ी मर्द जी अना खे ठेस पहुचंदी आहे जॾहिं हुनखे हुनजी मर्ज़ी जो फ़ैसिलो न मिलंदो आहे। यानी इन मुआशरे में जेके 80% खां वधीक औरतुनि खे निशानो बणायो वियो आहे तेज़ाब जो, उन में घणे केसिस में औरत जॾहिं इनकार करे थी तॾहिं हुनखे घणो अटैक थो कयो वञे, या हू पंहिंजी मर्ज़ी खे अगरि प्रैक्टिस करे थी। इन वक़्तु डॉक्टर महानूर जे केस मां जेके सवाल उथनि था, इन ते हुकूमत के, पॉलिसी मेकर्स के, असांजे कानूनदाननि के और इम्प्लीमेंटेशन जेके कनि था कानून जी, उन्हनि इदारनि जे लाइ इहो वधीक कमु करण जी ज़रूरत आहे, छो जो अॼु बि इन डिजिटल दौर में असां इन्हनि केसिस खे न रोके सघिया आहियूं त मतिलबु असांजी अॼु ताईं जी जेकी जद्दोजहद आहे उहा शायदि सही नाहे, एतिरी स्ट्रेटेजिकल फोकस्ड नाहे। असां शायदि अञा ताईं घिटियुनि जे घरनि जे उन तबिके ताईं न पुॼी सघिया आहियूं जेके अञा बि क्राइम करण जे वक़्तु नथा सोचनि कि कानून असांजो छा हाल कंदो। त असांखे कानूनी, जीअं हाणे मां तव्हांखे नूर मुक़दम जो मिसाल ॾींदमि, जेके ॿिया घणा केसिस अहिड़ा थिया आहिनि जंहिंमें असां ॾिठो सना यूसुफ खे बि हिकिड़े मर्द पंहिंजी अना जो निशानो ठाहे छॾियो। इन्हनि केसिस में जॾहिं सज़ा मिले थी त इहे जेके कल्प्रिट्स आहिनि, इन्हनि खे जेकी स्पेसिफिक सज़ाऊं मिलनि थियूं, हाणे इन ते कोई नथो ॻाल्हाए, तमामु घटि तव्हांखे पोस्टूं नज़र ईंदियूं, तमामु घटि, यानी असांजो मुआशरो शायदि विसरी थो वञे औरत सां एॾो घिनौनो ज़ुल्म जॾहिं थिए थो, वरी जॾहिं को वॾो को अहिड़ो केस थिए थो त सभु इन ते ॻाल्हाइनि था, सान्यो थिए थो त ॻाल्हाइनि था। सो दैट मीन्स कि प्रॉपर फॉलो अप ऑफ द केसिस ऐं अहिड़े कल्प्रिट्स खे जेकी सज़ाऊं मिलनि थियूं इन खे भी हाईलाइट करणु ओतिरी ई असांजी ज़िमेदारी आहे जेतिरी ज़िमेदारी कंहिं सान्य खे हाईलाइट करणु आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही अवां ॻाल्हि कई, ऐं ॾाढी सुठी इहा ॻाल्हि त जेका पदरशाही सोच आहे ऐं जेका फेमिनिस्ट सोच आहे, बेसिकली स्कूल ऑफ थॉट्स आहिनि, इहे जेंडर ते डिपेंड कोन था कनि। त इन हवाले सां काफ़ी अहिड़ा मर्द जेके आहिनि, पर घणो करे रेशो जेको आहे अनफॉर्चुनेटली, छो त औरत पिसजे थी त छा वजह आहे त असां वटि पदरशाही सोच वारो जेको रेशो आहे वधीक आहे। छा इन में का पेरेंटिंग जो इशू आहे, छा इन में को फैमिली बैकग्राउंड जो इशू आहे, का लैक ऑफ एजुकेशन जो इशू आहे, कहिड़ी वजह आहे जो मर्द एॾो इनसिक्योर थी वञे थो, जो एॾो हुनजे लाइ अना जो मसइलो थिए थो, जो हुयो हिकु मिंट बि हेजिटेट कोन थो करे कंहिं बि अगली जान खे, कंहिं औरत खे या त क़त्ल करण जे लाइ या हुन ते एसिड अटैक करण जे लाइ। असां इहो ॾिसूं था बाक़ अञा बि
इन वक़्त भी इहा सोच मौजूदु आहे जेकी इहो सोचे थी कि असांखे धीअरियूं न ॼमनि, असांखे पुट घणा ॼमनि, या असांखे जेको आहे अगरि पुट नाहे त असांजी ज़िंदगी शायदि कंप्लीट कोन्हे। इहा सोच उन वक़्तु ई पैदा थी थिए जॾहिं हिकिड़ी औरत या मर्द इन मुआशरे में जनम था वठनि। जनम वठण खां पोइ जॾहिं असां परवरिश घरनि जे अंदरि थिए थी त असां ॾिसूं था कि केतिरी घणी डिस्क्रिमिनेशन रूटेड आहे कि औरत जी तालीम खां वठी उन जे खाधे ताईं जो फ़ैसिलो उन जे जेंडर खे ॾिसी करे कयो थो वञे। असां इहो बि इन मुआशरे में मिसालूं अॼु बि ॾिसूं था कि 4 या 5 सालनि जो नंढड़ो काको भाउ पंहिंजी 12 सालनि जी भेण खे स्कूल मदरसे ट्यूशन छॾण वञे थो, बल्कि उहा 12 सालनि जी जेकी न्याणी आहे उहा वधीक ताक़तवर आहे, उहा उन पंहिंजे नंढे भाउ जी हिफ़ाज़त बि करे सघे थी, पंहिंजी बि करे सघे थी ऐं उहो बहितर तरीक़े सां मूवमेंट करे सघे थी। त असां इहो ॾिसूं था कि शुरू खां वठी औरत जे एतमाद खे अटैक कयो वियो आहे। जॾहिं हू नंढी हूंदी आहे तॾहिं खां वठी हुनजे सबकॉन्शियस माइंड में इन तरह जी सोच विधी वई हूंदी आहे, हुनखे लॉक करे छॾिबो आहे कि हू कमज़ोर आहे। अॼु बि असां ॾिसूं था कि घणियूं न्याणियूं पंहिंजी तालीम जे लाइ स्ट्रगल कंदड़ आहिनि, उन्हनि खे इजाज़त नथी मिले स्कूल दूर हुजण जी वजह सां। ऐं मुआशरे में अहिड़ा जेके क्राइम साम्हूं अचनि था इन जी वजह सां कॾहिं कंसर्न आहे, कॾहिं जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे पेरेंट्स जी तरफ़ां, ऐं कॾहिं इहो फ़ैसिलो आहे कि हाणे न्याणी बोझ आहे, हुनखे ॿिए घर मोकिले छॾियो वञे। लेकिन इन वक़्तु केसिस असांखे घड़ी घड़ी इहो यादि था ॾियारनि कि अगरि औरत पढ़ियल लिखियल नाहे, उहा पाण पंहिंजे पाण खे संभालण कमाइण नथी ॼाणे, उहा मुआशरे जी कानून जी अहमियत ऐं उन जी ॼाण नथी रखे त उहो डोमेस्टिक वायलेंस, घरू तशद्दुद ऐं जेको आहे उन में मारिजी वञणु, घरू तशद्दुद जो निशानो ठही करे, या ज़हनी तौर ते दबाव जो निशानो ठही वञणु, ऐं तव्हां ख़बर आहे खुला, डाइवोर्स ऐं इहे शयूं जेके अॻिते मुआशरे में वधंदियूं थियूं वञनि, उन जा इहे रीज़न्स आहिनि कि औरत खे बहितर तरीक़े सां उन जो राइट टू एजुकेशन जेको हुन जो कानूनी हक़ आहे, जेको हुन जो फंडामेंटल राइट आहे, जेको असांजो आइन पाकिस्तान चए थो कि फ्री ऑफ कॉस्ट ॾियो हिन मुआशरे जे हर ॿार खे। असांजा ॿार अॼु बि उन तालीम खां ख़ासि तौर ते न्याणियुनि जो रेशो आउट ऑफ द स्कूल ऐं स्कूल मां जल्दी उन्हनि खे विहारे छॾणु, उन्हनि जी तालीम विच में स्टॉप करे छॾणु ऐं अर्ली चाइल्ड मैरिज, इहे उहे बेसिक शयूं आहिनि जेके न्याणियुनि खे उन्हनि जी जेके फ्यूचर आहिनि उनखे शेप थियूं कनि। अगरि असां उन्हनि जी एजुकेशन रोकींदासीं, उन्हनि खे एतमाद न ॾींदासीं, उन्हनि जी नंढी उमिरियुनि में शादियूं कंदासीं त उन्हनि जो फ्यूचर तमामु घणो ख़तरनाक शेप थींदो। ऐं जॾहिं असां ॾिसूं था कि इन मुआशरे में असांजी न्याणियूं इहे तमामु टैबूज़, इहे तमामु चैलेंजिस, ॾिसो कोएटिया में हिकिड़ी न्याणी डॉक्टरी ताईं पुॼी, ज़िंदगियूं माण्हुनि जी बचाए पई, ऐं उनखे वर्क प्लेस ते ईअं अटैक कयो वियो आहे। इन जो मतिलबु आहे कि असांजे इदारनि खे बि इहो सम्झणु खपे कि असांजी न्याणियूं जॾहिं एसि ताईं एॾी जदोजहद करे पुॼनि थियूं त हाणे इदारो ऐं रियासत उनखे प्रोटेक्ट करण जे लाइ स्ट्रॉन्ग मेजर्स खणे ताकि हर न्याणी बाएतमाद तरीक़े सां इन मुआशरे में कॉन्ट्रीब्यूट करण जे लाइ अॻिते वधे, ऐं जेके कंसर्न्स आहिनि उहे वधंदा न वञनि। बाक़ तव्हां ई असां पंहिंजी ॾींहं राति लॻायूं था औरतुनि खे, न्याणियुनि खे, ॻोठनि खे, कम्यूनिटीज़ खे इहो यकीन ॾियारण में कि तालीम ऐं एतमाद जे बिना औरत जो जेको फ्यूचर आहे, मुस्तक़बिल आहे, उहो महफ़ूज़ न हूंदो। लेकिन अहिड़ा जेके वाक़िया आहिनि उहे असांखे पाण तमामु घणो डिस्टर्ब था करे छॾनि कि कीअं इन क्राइम, कीअं इन औरतुनि जी प्रोटेक्शन खे जेसि ताईं इंश्योर न कंदा तेसि ताईं उन्हनि जी एम्पावरमेंट, उन्हनि खे रोडनि खे अगरि सिक्योर न कंदा त उन्हनि जे स्कूटी हलाइण के, उन्हनि जे ड्राइव करण के, उन्हनि जे अकेले ॿाहिरि निकिरण के हमेशह इहो मुआशरो क्वेश्चन कंदो रहंदो, विक्टिम ब्लेमिंग कंदो रहंदो, निशानो बणाईंदो रहंदो। त वधीक असांखे इन ते कमु करण जी ज़रूरत आहे कि जेके मुआशरे में जेकी सोच आहे, यानी सोच जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं न त उहो हिकिड़ो टीवी प्रोग्राम या हिकिड़ो रेडियो प्रोग्राम या 2-3 कोई सेमिनार करे डेवलप न कबी आहे। इन में असांखे करिकुलम्स खे ॾिसणो पवंदो कि उहे कीअं शेप था थियनि। असांखे इहो ॾिसणो पवंदो कि
जेके अनपढ़ माण्हू बि इन मुल्क के पाकिस्तान जो हिस्सो त आहिनि न, बिल्कुलु, जेके अनपढ़ आहिनि, जेके शायद जेको आहे अहिड़ियूं मज़दूरी वारी जॉब्स कंदा हुजनि या अहिड़ियूं जॉब्स कंदा हुजनि जिन्हनि ताईं तव्हांजी इहा कानून जी ॼाण या इहे शयूं नथियूं पुॼनि, त अहिड़े तबक़नि खे बि टारगेट करणु ज़रूरी आहे। इहा जेकी अवेयरनेस आहे इनखे हाई क्लास ऐं मिडिल क्लास ताईं न रखो, इनखे टॉप टू बॉटम करे हर तबके ताईं पुॼायो, ताकी घिटी में असांजे रहंदड़ हर माण्हू, हर तबके, हर ज़बान, हर कल्चर मां तालुक़ रखंदड़ माण्हू इहो सम्झे कि असांजे आइन में फंडामेंटल राइट औरतुनि मर्दनि जा ऐं जेकी टी जिन्स आहे, जेके बि माण्हू आहिनि उन्हनि सभिनी जा राइट्स बराबरि आहिनि ऐं उन्हनि खे असांखे कीअं प्रोवाइड करणा आहिनि, उनजी प्रोटेक्शन कीअं करणी आहे ऐं कानून जी जेकी इम्प्लीमेंटेशन आहे उहा सिर्फ़ु इदारनि जी ज़िम्मेदारी न आहे, इन मुल्क में रहंदड़ हर माण्हू जी ज़िम्मेदारी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इहा इलाही इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे ऐं बेसिकली असांखे घुरिजे हुकूमती सतह ते बि इहा शइ निसाब जे अंदरि ऐड थियणु घुरिजे, यानी कि अहिड़ा मज़मून, अहिड़ा सबक़ जेके तेज़ाब गर्दी जे मथां रोशनी बि विधनि ऐं उनखे बाक़ाइदा साबित करे ॾेखारनि त हे हिकिड़ो संगीन जुर्म आहे, को आम तकाई ॻाल्हि न आहे त को बि इंसानु आज़ादाना तौर ते तेज़ाब बासानी ख़रीद बि करे थो सघे, उनजो इस्तेमालु बि करे थो सघे। त मुंहिंजे ख़्याल सां असांजो इहो बि नुक़्तो आहे त निसाब जी सतह ते बि इहे शयूं आणणु घुरिजनि ताकी स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़ लेवल ते इहा एजुकेशन मिलणु घुरिजे। मानवी असां ॼाणणु चाहींदासीं बुनियादी तौर ते कानून जी पेचीदगियूं तव्हां केतिरियूं ॾिसी रहिया आहियो। हाणे साम्हूं जॾहिं हे वाक़ियो डॉक्टर मानूर जो आयो आहे त कल्ह सुप्रीम कोर्ट पारां तेज़ाब गर्दीअ जे लाइ हिकिड़ो केस दाख़िल थियल हो, जंहिंजे मथां कल्ह वञी करे सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॿुधायो आहे ऐं उन में बि कुझु पुराणा फ़ैसिला कॉपी कया विया ऐं नेक्स्ट इन बारे में हिदायत ॾिनियूं वयूं आहिनि त जेकॾहिं नेक्स्ट को तेज़ाब गर्दी जो केस दाख़िल कयो थो वञे त उनखे 4 महीने जे अंदरि अंदरि निपटायो वेंदो ऐं उनखां पहिरियां हिकिड़ो फ़ैसिलो थियो, फ़ैसिलाबाद में हिकिड़ी नाड़ीअ खे जेको आहे इहो निशानो बणायो वियो त उनजो जेको जवाबदार आहे उनजे मथां जस्ट 1 लख जो ॾंड विधो वियो ऐं उमिरि कैद जी सज़ा ॾिनी वई आहे। त कानूनी सतह ते केतिरी सुस्त रही आहे, जॾहिं अहिड़ा हल्का कानून असां वटि मौजूदु हूंदा पोइ त हर मर्द जेको आहे बाआसानी इहो कमु करण खां लवाईंदो न। बिल्कुलु, सभिनी खां पहिरीं त असां इहा ॻाल्हि था कयूं ऐं इन ॻाल्हि खे असां तमामु घणो ज़ोर था ॾियूं कि इदारा या कोर्टूं इहे कंहिं बि न्याणी जी ज़िंदगी, उनजी शनाख़्त, उनजी एतमाद खे जॾहिं ख़तरो थो थिए तॾहिं ई छो था जाॻनि। असां वटि हिते प्री प्लानिंग, मिटिगेशन, पहिरीं खां ई प्रिवेंशन प्लान्स मौजूदु छो न आहिनि? जॾहिं असांखे ख़बर आहे कि असांजे मुल्क जे अंदरि असां हिकिड़े जेंडर क्राइसिस सिचुएशन में आहियूं, स्टिल अगरि असां इंटरनेशनल इंडेक्स जी ॻाल्हि था कयूं त असां बिल्कुलु हाणे लास्ट ते अची बीठा आहियूं ऐं असांखे ख़बर न आहे कि अॻिते असां हिन इंडेक्स जे अंदरि किथे बीहंदासीं, जेको जेंडर जे हवाले सां तमामु मुल्कनि जी जे बारे में हिकिड़ो स्टेटस रखे थो। त असांखे दैट मीन्स इहे सीरियस कंसर्न आहिनि। हर रोज़ असां वटि अहिड़े क़िस्म जा वाक़ियात अचनि था, अख़बारूं भरियूं पयूं आहिनि, सोशल मीडिया भरी पई आहे, ऑर्गेनाइज़ेशन्स इन ते तेज़ी ते हिन खे हाईलाइट बि कनि थियूं, इन ते कम बि कनि थियूं, पर अञा ताईं जेके लॉ इम्प्लीमेंटेशन ऐं लॉ मेकिंग जे हवाले सां इदारा आहिनि उहे उन्हनि खे जाॻण जे लाइ इन्हनि केसिस जी ज़रूरत छो आहे? इहा हिकिड़ी तमामु हैरानगी जी ॻाल्हि आहे कि जॾहिं हिकिड़े मुल्क जे अंदरि ऑलरेडी क्राइसिस सिचुएशन आहे जेंडर क्राइम्स जे हवाले सां, त दैट मीन्स असांखे घणो प्रोएक्टिव थियणो आहे। जॾहिं असां ॾिसूं था कि तेज़ाब गर्दी जे हवाले सां अगेन मुंहिंजो इहो ई क्वेश्चन आहे, ॾाढो स्ट्रॉन्ग आहे कि इहे मिली कीअं था वञनि एॾी आसानी सां। इन जी जेकी रसाई आहे उनखे सां बंदि कयो वञे, बिल्कुलु बंदि कयो वञे, बिल्कुलु बैन लॻायो वञे। असां त चऊं था कि हथियार ऐं अहिड़े क़िस्म जी जेकी शयूं आहिनि उन्हनि ते उनजी रसाई अहिड़े माण्हुनि वटि हुजे ई न। ऐं ॿियो इन मुआशरे जी सोच डेवलप करण जे लाइ बि असांखे घणा जेको आहे
शयूं करणियूं आहिनि। जॾहिं असां हिते स्पीडी जस्टिस जी ॻाल्हि था कयूं, कल्ह मां हिकिड़ो पोस्ट ॾिसां पई, उन में हिकिड़ी न्याणी जे डॉरी जे केस खे 19 सालनि खां पोइ हुनजो फ़ैसिलो ॾिनो वियो। त तव्हां ॾिसो कि समटाइम्स अवर जस्टिस लुक्स लाइक दैट, यानी हो एतिरो डिले थो थी वञे, एतिरो हुन में टाइम थो थी वञे कि अक्सर माण्हू पंहिंजी ज़िंदगियूं जेलनि में गुज़ारे था छॾनि ऐं उन्हनि जा फ़ैसिला अचण में उन्हनि जूं ज़िंदगियूं ख़तम थी थी वञनि ऐं पोइ बाइज़त बरी था थियनि। त दैट मीन्स कि असांजी हिते जेके जांच कंदड़ इदारा आहिनि, जेके फ़ैसिला कंदड़ इदारा आहिनि, उन्हनि खे स्पीडी जस्टिस जे हवाले सां घणो क्विक कमु करणो पवंदो। मां त चवां थी इहे 4 महीना बि घणा आहिनि। ऐं जॾहिं असां ॾंड जी ॻाल्हि था कयूं त हिकिड़ी जॾहिं असां ऑपरेशन्स जी ॻाल्हि कंदा आहियूं या रिकवरी प्रोसेस जी ॻाल्हि कंदा आहियूं, या असां जॾहिं ॾिसंदा आहियूं कि अहिड़ा एसिड अटैक जेके पास्ट में थिया आहिनि, उन में तमामु घणा महांगा इहे इलाज हूंदा आहिनि। कुझु ऑर्गेनाइज़ेशंस अहिड़ियूं आहिनि जेके फ्री ऑफ कॉस्ट उन्हनि में मदद कनि थियूं, बट जंहिं नौयत केसिस वधंदा था वञनि, इन तौरु हुकूमत खे पाण बि इहे फंड्स क्रिएट करणा पवंदा, छो जो असांखे इन जी प्रिवेंशन जे लाइ बि कमु करिणो आहे। इनखे फर्स्ट ऑफ ऑल त असांजो इहो ई आहे कि हिनखे एंड कयो वञे, लेकिन अगरि पोइ बि ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो को केस थी थो वञे त हुकूमत उनखे फॉलोअप प्लान छा आहे हुकूमत जो, उन न्याणी खे, उन फैमिली खे, उन जी साइकोलॉजिकल हेल्थ के, उन जी सर्जरीज़ के हुकूमत कंहिं तौरु सपोर्ट थी करे उनखे वापसि पंहिंजी ज़िंदगी में आणण के। ऐं ॾिसो बाक़ी इहे जेके अटैक्स हूंदा आहिनि, इहे तमामु घणा रिस्की हूंदा आहिनि, इहे तमामु घणा ख़तरनाक हूंदा आहिनि। इन में तव्हां ॾिसो कि हिकु न बल्कि ॿ माण्हू इन स्पेसिफिक डॉक्टर महानूर जे केस में थिया आहिनि शिकार, ऐं उन जे अलावा हर पाकिस्तान में रहंदड़ फैमिली माण्हू, एहसास रखंदड़ माण्हू तमामु घणो डिस्टर्ब आहे। इंसान जी पहचान, इंसान जो कॉन्फिडेंस जेको सभ खां पहिरियों पिलर हूंदो आहे, उनजो फेस हूंदो आहे। जॾहिं इंसान जो फेस ई एसिड जे थ्रू उनजा नक, चप, अखियूं, उनजा फीचर्स सभई जॾहिं डैमेज थियनि था, त इते असां ऐं तव्हां या केर बि ॿियो अंदाज़ो बि नथो लॻाए सघे त उनजो कॉन्फिडेंस, उनजी मेंटल हेल्थ, उनजो सभु कुझु कीअं कहिड़ो जल्दी सॼी ज़िंदगीअ जी जाखोड़ कीअं उन पढ़ी तयारी करे मेडिकल टेस्ट पास कई हूंदी। एग्जैक्टली बात मां तव्हांजी ॻाल्हि खे सेकेंड थी कयां, लेकिन तव्हां ॾिसो कि असांजे नौजवाननि में अहिड़े क़िस्म जी सोच छो पैदा थी आहे जो नंढड़ी नंढड़ी ॿारड़ियुनि खे जिनसी हवस जो निशानो था बणाइनि, उहे औरतुनि खे गैरत जे सो कॉल्ड गैरत जे नाले ते क़त्ल करण जी हिम्मत रखनि था। उहे कंहिं बि न्याणी जो चहिरो बिगाड़ण या उनजी शनाख्त खे ख़तम करण जे लाइ, डैमेज करण जे लाइ कीअं इहा क्रिमिनल जेकी सोच आहे, बाक़ी इहा सोच असांजे मुआशरे जे नौजवाननि जी जेका जड़ आहे, रूट आहे, उहा छा आहे, मतिलबु छा वजह आहे जो इहा सोच ऐं अक्सर मर्दनि में अचे थी घणो करे। जेके वधंदड़ केसिस आहिनि उहे बि अहिड़ा जेके क्रिमिनल मेंटेलिटीज़ आहिनि उनखे अहिड़े क़िस्म जा अटैम्प करण जे लाइ हिम्मत था ॾियनि। असां ॾिसूं था कि जॾहिं सज़ाऊं नथियूं मिलनि तॾहिं बि अहिड़ा माण्हू सम्झनि था असांजो केरु छा बिगाड़े वठंदो। असां ॾिसूं था कि इन मुल्क में अञा बि जेको क्राइम रेट आहे, क्राइम खे कंट्रोल करण जे लाइ जेके एफर्ट्स आहिनि उहे एतिरा एफिशिएंट न आहिनि। यानी हिकिड़ो माण्हू क्राइम करे अगरि इहो सोच थो रखे कि मां बची वेंदमि, मां भॼी वेंदमि, मां पंहिंजियूं सिमूं बंदि करे छॾंदमि, मां ॿिए इलाइक़नि में मुंतकिल थी वेंदमि, त दैट मीन्स उनखे इदारनि खां, पुलिस खां उहो जेको ख़ौफ़ आहे, जेको प्रॉपर हर मुजरिम खे थियणु खपे, उहो अञा बहितर तरीक़े सां उहा बि तव्हां ॾिसो केतिरी आसान आहे। यानी हिकिड़ो जवाबदार हुमायूं शाह तेज़ाबगर्दी जो वाक़ियो करे वञे थो पियो ऐं उनखे पुलिस मुबैना मुक़ाबले में 2 फायर हणी मारे थी छॾे। यानी हिकिड़ी उहा औरत असां ॾिसूं डॉक्टर महानूर हींअर केतिरी सितम ज़री थी असां सभिनी जो राइट हुयो कि उनजी वजूहात असांजे साम्हूं अचनि। इहो सिर्फ़ महानूर जी फैमिली मुंहिंजे ख़्याल सां इहो बि मुतालबो समाजी कारकुननि जो हुजणु घुरिजे त इहे जेके पुलिस वारनि जेका कार्रवाई कई आहे उन्हनि खे बि तहक़ीक़ात जे दायरे में आंदो वञे त उन्हनि कंहिं तरीक़े सां हिकिड़े अहिड़े मुलज़िम खे जेको संगीन जुर्म जो इर्तिकाब थियो आहे उनखे 2 फायर हणी करे मारे छॾियो आहे। बिल्कुलु सवाल उथनि था ऐं अगरि वजूहात ही साम्हूं न अची सघियूं आहिनि त तव्हां सोचियो कि इहा केॾी वॾी नाकामी आहे। उन माण्हू खे पकड़े करे जेके बि, मां चवां थी न, अञा बि
कुछ ख़बर ना है कि अहिड़े केसिस ते हम्म। अटैक करण वारा माण्हू अगर वजूहात साम्हूं अचण खां पहिरीं मरिजी था वञनि त दैट मीन्स उन्हनि जे पुठियां कोई ग्रोह आहे, गैंग बिल्कुलु। आहे, या जेकी दुश्मन सोच आहे उहा त अञा बि ज़िंदा आहे। पर त असां कीअं डॉक्टर गारंटी था ॾेई मानोर सघूं जे कि घर ॿीं वारनि हुन जो खां छा बचंदा? चवणु आहे मारवी, डॉक्टर मानोर जे घर वारनि जो छा चवणु आहे? छा उन्हनि जो अंदाज़ो कंहिं वजह कहिड़ी थी सघे थी? छा उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल को राब्तो थियो आहे? असल में बाक़ इहो वक़्तु अहिड़ो हूंदो आहे न जॾहिं बि नियाणियुनि वायलेंस जो ऐं अहिड़े क़िस्म जे ख़तरनाक वाक़ियात जो निशानो थियूं बणिजनि त उन टाइम फैमिली तमामु घणी डिस्टर्ब हूंदी आहे। इन वक़्तु जेके साम्हूं घणा बयानात ऐं शयूं आयूं आहिनि उहे उन्हनि जी कुलीग्स जूं ऐं जेके उन्हनि सां गॾु कमु कंदड़ डॉक्टर्स आहिनि इन वक़्तु उन्हनि जूं आयूं आहिनि ऐं उन्हनि जी फैमिली जो जॾहिं मौक़िफ़ साम्हूं ईंदो त यकीनन शयूं अञा वधीक क्लियर Clear थींदियूं। थींदियूं, सही। लेकिन असां इहो ई सम्झूं था छो जो इन्वेस्टिगेशन स्टिल इज़ इन प्रोसेस, त इन वक़्तु असां कंहिं बि नतीजे ते नथा पहुची सघूं कि छा कारण थी सघनि था या कहिड़ा कारण हूंदा, छो जो इहो तमामु जल्दी थी वेंदो अगरि असां पाण को इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट ॾेई छॾूं। इन वक़्तु असां इहो ई चवंदासीं कि इन जांच खे वधीक तेज़ थियण जी, एफिशिएंट थियण जी ज़रूरत आहे, छो जो इन मुआशिरे में रहंदड़ तमामु माण्हू, महानूर जी फैमिली, उन सां कमु कंदड़ जेके बि कुलीग्स आहिनि, जेके बि उन सां मुहबत कंदड़ माण्हू आहिनि, एहसास रखंदड़ आहिनि, असां सभिनी जो इहो हक़ आहे कि असांखे ख़बर पए कि कारण कहिड़ा हुया ऐं उन जे लाइ जेके इदारा आहिनि छो जो इलाही वॾो क्वेश्चन रेज़ थियो आहे आफ्टर दैट जेके डॉक्टर्स आहिनि उहे चवनि था कि डॉक्टर्स जी प्रोटेक्शंस ते सवाल थो थिए। तव्हां ॾिसो बिल्कुलु। फीमेल जेकी डॉक्टर्स आहिनि उहे राति जी शिफ्ट में बि अस्पतालुनि में मौजूदु हूंदियूं आहिनि। इहो त ॾींहं जे वक़्तु अहिड़े क़िस्म जा वाक़िया था थियनि त असांजूं नियाणियूं जेके डॉक्टर्स आहिनि, जेके अस्पतालुनि में कमु थियूं कनि, ॿियनि जी ज़िंदगियूं बचाइण जे लाइ ॾींहुं राति पंहिंजो लॻाइनि थियूं, उन जी प्रोटेक्शन इहे इदारा, इहे अस्पतालूं, इहा स्टेट कीअं थी करे उनखे इन्हनि मेजर्स खे वधीक स्ट्रेंथन करण जी ज़रूरत बिल्कुलु आहे। बिल्कुलु, वेरी वेल सेड मारवी, थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। ऐं जीअं मां बिल्कुलु सही फरमायो त हिन वक़्तु हर औरत पंहिंजे अंदरि में सिर्फ़ु हिकिड़ो सवालिया निशान खणी थी घुमे पई, जिथे बि कमु करे थी। मां हिन वक़्तु स्टूडियो में वेठी आहियां, मारवी हिन वक़्तु फ़ोन कॉल ते पंहिंजे घर में वेठी आहे, पर असांजे बि दिलि में इहो क्वेश्चन मार्क आहे त छा असां हिते सेफ आहियूं की न आहियूं। ऐं हिकिड़ो वॾो तमाचो आहे कानून ते ऐं उन इदारे ते असांजे, त उहो इन औरत जी सलाह सिक्योरिटीअ जे लाइ कहिड़ा क़दम खणंदो। बिल्कुलु ईअं ई बहरहाल, आहे। thank you मारवी, so much। अव्हांजी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो, आवाज़ टीवी खे असांजी नाज़रीन ताईं पंहिंजा वीचार पहुचाया। नाज़रीन, सूरतहाल इहा डिस्कस करण वारी आहे, जेके असांजूं माइरूं, भेनरूं, धीअरूं ॾिसी रहियूं आहिनि। बुनियादी तौर ते ॾिसो, तव्हांखे पाण स्टैंड वठिणो पवंदो। जेकॾहिं अव्हां कंहिं वर्क प्लेस ते या कंहिं तालीमी इदारे में फील करे रहिया आहियो त तव्हांखे को माण्हू हरेस करे रहियो आहे, तव्हांखे को माण्हू धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं तव्हां उनखे इनकार करे चुका आहियो, त उन सतही ज़हन जे मर्दनि जे हवाले सां तव्हां फिल4 रिपोर्ट कयो, फिल4 शिकायत दर्ज करायो, थाणे ते एप्लीकेशन ॾियो, ताकि फिल4 अहिड़े सतही ज़हनी मर्दनि खे जेको आहे उहो बिल्कुलु इहे प्रिकॉशन्स आहिनि ऐं मुबशर बिल्कुलु ईअं करे सघिजे थो। पर हींअर वक़्तु बिल्कुलु ख़तमु थी वियो असांजे प्रोग्राम जो। काफ़ी अहिड़ा टॉपिक्स आहिनि जिन ते अॼु असां ॻाल्हायोसीं ऐं सुभाणे वरी इंशाल्लाह मुलाक़ात कंदासीं ऐं अहिड़ी ख़ूबसूरत इंफॉर्मेटिव प्रोग्राम खणी अचे अव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, असांखे दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।